أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم هو الله الذي لا إله إلا هو عالم الغيب والشهادة هو الرحمن الرحيم هو الله الذي لا إله إلا هو الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز الجبار المتكبر سبحان الله عما يشركون هو الله الخالق البارئ المصور له الأسماء الحسنى يسبح له ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم آمنت بالله صدق الله العظيم صدق الله العلی العظیم بسم اللہ الرحمن الرحیم السلام علیکم اللہم صلی علی محمد و آل محمد तमाम तारीफ़ूं रब पाक लाइ उन पालणहार लाइ जंहिं असांखे पैदा कयो ऐं पैदा कंदे खोड़ सारा तोहफ़ा खोड़ सारियूं नेमतूं ॾिनियूं त जीअं इंसान हर शइ मां फ़ाइदो हासिल करे पर इंसान गाफ़िल बि न थिए अल्लाह जी रहमत मां बि ऐं अल्लाह जे कहर मां बि पर इंसान गाफ़िल आहे इंसान नासमझ आहे ख़ता जो पुतलो आहे पर वरी बि रब करीम असांखे अहिड़ा तोहफ़ा अता फ़रमाया अहिड़ियूं नेकियूं करण जा मौक़ा अता फ़रमाया जंहिंसां इंसान पंहिंजे पाण खे बख़्शिराए सघे थो यानी कि रमज़ानुल मुबारक जो बहितरीन ऐं ख़ूबसूरत तोहफ़ो जेको हिन वक़्तु अञा ताईं असां वटि आहे ऐं असां खे घुरिजे त असीं हिन मां खोड़ सारा फ़ाइदा हासिल कयूं जीअं जीअं इहे ॾींहं गुज़रनि पिया जीअं जीअं इहे ॾींहं असां वटां वञनि पिया हथु छॾाए तीअं अफ़सोस बि थिए पियो पर असीं इन ॾींहंनि खे ईअं वेठे ईअं सुम्ही या सिर्फ़ु ईअं रोज़ो रखी करे ज़ाया न कयूं खोड़ सारा माण्हू अञा ताईं बि ॾिसूं पिया त सिर्फ़ु रोज़ा रखनि पिया ऐं रोज़े में इबादत जो को नालो न आहे ऐं अगरि इबादत कनि बि था त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जीअं असां ते फ़र्ज़ु आहे 5 वक़्त नमाज़ ऐं उन खां पोइ क़ुर पाक जी थोरी तिलावत दैट्स इट पर छा अगरि असीं पंहिंजी इबादतुनि में इज़ाफ़ो कयूं त असीं पंहिंजे मक़सदु पंहिंजे मक़ाम ताईं न पहुची सघंदासीं यानी कि पंहिंजी मग़फ़िरत असीं नथा कराए सघूं रब पाक ही ख़ूबसूरत रमज़ान जो तोहफ़ो त ॾिनो रमज़ान खां अलावा बि रब पाक इंसान जो इंतज़ारु करे थो मुसलमाननि जो इंतज़ारु करे थो मोमिन जो इंतज़ारु करे थो त अचो त मूंखां माफ़ी वठो ऐं रब बेशक माफ़ करण वारी ज़ात आहे पालणहार हमेशह उन्हनि माण्हुनि खे माफ़ फ़रमाए थो जेके दिलि सां तौबा कनि था पंहिंजे गुनाहनि खां इस्तग़फ़ार कनि था नाज़रीन रहमत रमज़ान प्रोग्राम में सभा अबड़ो तव्हां सभिनी खे भली कार करे थी मुंहिंजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल हमदर्द रूह अफ़ज़ा टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू अॼु हिकिड़ो बहितरीनु ॾींहुं आहे ऐं चवंदा आहिनि त जॾहिं बि 20 जी राति रोज़े जी ईंदी आहे त एतिकाफ़ जूं माण्हू तयारियूं कंदा आहिनि एतिकाफ़ में वेहण लाइ खोड़ सारियूं तयारियूं थींदियूं आहिनि ऐं हिकिड़े परदे में इंसानु पाण खे बंदि करे छॾे थो ऐं उन अकेलाईअ में इंसानु हलियो वञे थो जेका अकेलाई ख़ुदा ताला खे पसंदि आहे ऐं ख़ुदा हमेशह इहो फ़रमायो आहे त नमाज़ ऐं का ॿी इबादत हुजे त तव्हां अकेलाई में कयो ऐं जेका अकेलाईअ में इबादत हूंदी आहे
ऐं सिर्फ़ु ख़ुदा जे इंसानु रूबरू थिए पियो त उहा ख़ुदा खे तमामु घणी पसंदि आहे। एतिकाफ़ बि उन ई इबादत जो नालो आहे। उन में खोड़ सारा विर्द कंदा आहिनि माण्हू ऐं खोड़ सारा दुरूद, खोड़ सारा ज़िक्रो फ़िक्र थींदा आहिनि। इंसानु हूअं बि पाण खे रमज़ानुल मुबारक में सब्र करणु सेखारे थो, पंहिंजी इंसानु तालीम करे थो, पाण खे इंसानु हिकिड़ी नई तरगीब ॾिए थो त जीअं असीं उहे मुआशरे में जेके ग़लतियूं करे वेठा आहियूं, जेके असांखां थियूं आहिनि, उहे ॿीहर न थियनि। ख़ासि करे बर्दाश्त रोज़ो सेखारे थो। एतिकाफ़ असांखे छा सेखारे थो? एतिकाफ़ एक्चुअली आहे छा, पुछंदासीं पंहिंजे स्कॉलर्स खां। अॼु बि असां वटि बहितरीनु महिमान रहमत रमज़ान जे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। मां उन्हनि जो तारीफ़ ज़रूरु कराईंदमि। बहितरीनु स्कॉलर आहिनि, बहितरीनु असांजा ख़िताबत आहिनि। मुफ़्ती मोहम्मद रहीम फारूकी साहब, अस्सलाम वालेकुम। ठीकु आहियो? नाज़रीन, असां सां बहितरीनु नात ख़्वान असां सां मौजूदु आहिनि। माशूक अली समो साहब, अस्सलाम वालेकुम। ज़ुहैब अहमद साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, जेके बहितरीनु नात ख़्वान आहिनि। अस्सलाम वालेकुम। ऐं तव्हां बहितरीनु किरत ॿुधी हिन वक़्तु क़ुरान पाक जी तिलावत जिन फरमाई कारी मोहम्मद अनीस साहब, अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? सभ खां पहिरीं त रमज़ानुल मुबारक में जेके असीं कोताहियूं कयूं आहिनि, ग़लतियूं कयूं आहिनि, उनखे बख़्शाइण लाइ खोड़ सारियूं कोशिशूं कंदा आहियूं। पर वरी जॾहिं असांखे ही ख़ूबसूरत तोहफ़ा मिलनि था, यानी कि ताक रातूं मिलनि थियूं, यानी कि असांखे एतिकाफ़ जूं रातूं मिलनि थियूं। मुफ़्ती मोहम्मद रहीम फारूकी साहब, सभ खां पहिरीं त मां तव्हां खां इहो पुछंदमि त एतिकाफ़ आहे छा? नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अन अबी हुरैरह रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युतक़फ़ु फ़ी कुल्लि रमज़ान अशरत अय्याम, सदक़ल्लाहुल अज़ीम। हज़रत अबी हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां रिवायत फ़रमाइनि था पिया त एतिकाफ़ रमज़ानुल मुबारक जे आख़िरी अशरे में थींदो आहे। ऐं आख़िरी अशरे खे अल्लाह तबारक व तआला ऐं आख़िर में कॾहिं रमज़ान शरीफ़ अलविदा कंदो थो वञे, पोइ अल्लाह ताला जी जेका रहमत आहे उन जा दरवाज़ा अञा वधीक खुलंदा था वञनि। आख़िरी अशरे में अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिकु एतिकाफ़ जी बरकत रखी आहे। वरी इन आख़िरी अशरे में अल्लाह रब्बुल इज़्ज़त लैलतुल क़द्र जी बि रातूं रखियूं आहिनि। वरी इन आख़िरी अशरे जे आख़िरी रातुनि में जेका 29 राति थींदी आहे, सुभाणे ईद थींदी आहे, उन ते अल्लाह तबारक व तआला जी रहमत एॾी जोश में ईंदी आहे जो अल्लाह तबारक व तआला 29 ॾींहं रोज़ाना 60,000 माण्हू अल्लाह ताला जहन्नम कढी जन्नत में दाख़िल कंदो आहे। वरी उन आख़िरी राति में जेतिरा 29 ॾींहंनि में जेतिरा माण्हू अल्लाह ताला जहन्नम कढिया अथई न, वरी उन आख़िरी राति में अल्लाह जो वरी पैकेज अञा खुलियल हूंदो आहे, ओतिरा माण्हू वरी अञा वधीक जहन्नम कढी जन्नत में दाख़िल थो करे। इहा रमज़ान जी आख़िरी आहे। हलूं था एतिकाफ़ ते। एतिकाफ़ हिकु 10 ॾींहंनि जे अंदरि असां मुस्लमान मर्द तोड़े औरतूं, मर्द मस्जिद में एतिकाफ़ कंदा आहिनि ऐं औरतूं नियाणियूं असांजी भेनरूं माइरूं उहे पंहिंजे घर में एतिकाफ़ कंदियूं आहिनि। एतिकाफ़ मां यानी इंसानु दुनिया सां ला तालुकात ख़तमु करे ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त सां तालुकात जोड़े थो। दुनिया मां कारोबार ॿियूं टियूं शयूं सभु ख़तमु करे सिर्फ़ु ला तालुकी करे अची करे मस्जिद में ऐं निमाण आजिज़ाना इनकिसारिना मस्जिद जे कुंड में अची करे वेही थो रहे ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आॾो अल्लाह जी आॾो पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी जी तलबगार अची करे ऐं रोअण सां झंझोड़नि सां। वरी तन्हाई वारी जेका इबादत आहे न, उहा कसीर घणाई वारी इबादत में अञा वधीक उन में मज़ो आहे। सही। छो त ॿ माण्हू जॾहिं पाण में वेठा हूंदा आहिनि पोइ हिक ॿिए सां दिलि जा राज़ खोले करे बयानु कंदा आहिनि। ऐं जॾहिं उहो माण्हू अल्लाह जे आॾो वेठो हूंदो आहे एतिकाफ़ वारो, पोइ उनखे टाइम आहे, ॾींहं बि अथसि राति बि अथसि, जेॾीमहिल आहे जेॾीमहिल पियो वणेसि पंहिंजो दिलि जूं ॻाल्हियूं अल्लाह तबारक व तआला सां वेठो करे। तनहा बसि हिन जो तालुक़ु अल्लाह सां हूंदो आहे। उहो केॾीमहिल निमाज़ुनि में हूंदो आहे, केॾीमहिल तिलावतनि में हूंदो आहे, केॾीमहिल ज़िक्र ऐं अज़कारनि में हूंदो आहे, ऐं केॾीमहिल दुरूद ऐं सलाम में हूंदो आहे। तमामु इबादतुनि में इहो वीचारो मशहूरु थी पवंदो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जेको माण्हू एतिकाफ़ कंदो आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त सॼे महले ऐं कानूनी ऐं ॻोठ, हिकिड़ा ॻोठ ॿारड़ी जा चऊं तव्हां त जीअं ॿारड़ी वारे बि सम्झी सघनि। ऐं ॿियो आहे शहर में जीअं कॉलोनी ऐं महलो हूंदो आहे। जॾहिं महले ऐं कॉलोनी ऐं ॿारड़ी जे ॻोठ मां हिकिड़ो माण्हू एतिकाफ़ में वेहंदो आहे त ईअं सम्झो त सॼे महले, सॼी कॉलोनी, सॼे ॻोठ जो ॿार लही पियो। सॼे ॻोठ जो ॿार लही पियो। एतिरी फज़ीलत आहे। वरी ख़ुदा न ख़ासि जेकॾहिं केरु नथो वेहे त ईअं सम्झो त सॼो ॻोठ महलो कॉलोनी सभु गुनाहगार थी था वञनि जेकॾहिं केरु नथो वेहे एतिकाफ़ में।
अॻे में इहो हूंदो हो, वॾो शौक़ु हूंदो नौजवाननि में अक्सर करे, पोइ नौजवान मर्द हुजनि कहिड़े थोरे औरतूं हुजनि, उहे इत्काफ़ खे टाइम ॾींदा हुया। बाक़ाइदे आख़िरी अशरे में जॻहूं मस्जिदूं तलाश कंदा हुया त हिन मस्जिद में मां वेहंदुसि, हुन मस्जिद में मां वेहंदुसि, ऐं औरतूं पंहिंजे घरनि में सफ़ाइयूं करे दुनिया सां तालुकात ख़तमु करे इत्काफ़ में वेही रहंदियूं। बदकिस्मती सां अॼु हीअ मोबाइल ॼण के शैतान जी सूरत में असां वटि पहुची चुको आहे। हीअ मोबाइल असांखे ईअं सम्झो त रमज़ान जे रोज़नि मां बि असांखे ख़राबु कई, हीअ मोबाइल असांखे इत्काफ़ खां बि महरूम कई, हीअ मोबाइल असांखे अॼु नौजवान खे क़ुरान मजीद जी तिलावत जे लाइ टाइम कोन थो मिले, सिर्फ़ु मोबाइल में पंहिंजो वक़्तु ज़ियान थो करे। ऐं मोबाइल जे अंदरि तव्हां ॾिसो अंग्रेज़ केतिरा हिन जे अंदरि सॉफ्टवेयर, पर फ़ाइदो हिननि में 10% आहे, 90% में नुक़सान थो मिले। टिकटॉक में तव्हांखे फ़ाइदो मूंखे ॿुधायो केतिरो, घणा परसेंट थो मिले? फेसबुक में केतिरो परसेंट असांखे फ़ाइदो थो मिले? यूट्यूब ते असांखे केतिरा परसेंट फ़ाइदा था मिलनि? मतिलबु 10% फ़ाइदा था मिलनि, 90% असां में नुक़सानु मिलंदो आहे। जंहिं वक़्त में तव्हां ॾिसो साईं जन वेठा आहिनि, जंहिं वक़्त में मोबाइल न हुई उन वक़्त में तव्हांखां मां पुछां घणो थो चाहे इत्काफ़ में घणा माण्हू वेंदा हुआ? काफ़ी सारा माण्हू वेंदा हुआ। जंहिं ॾींहुं खां वठी मोबाइल अची वई आहे, असांजे ॿाराड़े जे इलाइक़े में इन्हनि में असां मिंथू करे नौजवान खे मस्जिद में इत्काफ़ में था विहारियूं, अल्लाहु अकबर, मिंथू करे था विहारियूं। पर इहा आहे हिकु अहिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां अर्ज़ु कई आहे, अलाह ताला जी चूंड। अलाह ताला जंहिं बंदे खे, जंहिं इंसान खे पसंदि कंदो आहे, जिनखे जेको अलाह ताला खे हिन ज़मीन खां महबूब खणी मर्द हुजे या खणी औरत हुजे, जॾहिं अलाह हुनखे पसंदि कंदो आहे न, पोइ अलाह तबारक व ताला उन्हनि खे हिन दुनिया जे गंद मां कढी करे अलाह हुनखे पंहिंजे पाक घर में विहारींदो आहे। सुभान अल्लाह, उनखे इत्काफ़ चवंदा आहिनि। ज़रूरु इन ॻाल्हि ते अञा वधीक गौर फ़िक्र कंदासीं। मुफ़्ती मोहम्मद रहीम साहब, बहितरीन तव्हां ॻाल्हियूं कयूं। वठूं था नाज़रीन नंढो ब्रेक, वापसि था अचूं वरी रहमत रमज़ान में। रहमत रमज़ान प्रोग्राम में भली कार। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। तलो लाइ चवनि था त अमां तलो में पचाए असांखे सिहतमंद बणाए। तलो ते आहे मायरुनि खे गुज़िरियल 70 सालनि खां भरोसो, जेको पचाए करे खाधे खे बणाए थो सेहतमंद ऐं मज़ेदार। 70 सालनि खां तलो ॾींदो पियो अचे ग़िज़ाइयत सां भरपूर खाधा। हिन रमज़ान पचायो तलो में मज़े मज़े जा खाधा त जीअं तव्हांजा ॿार बि चवनि अमां तलो में पचाए असांखे सेहतमंद बणाए। नाज़रीन, ॻाल्हि हले पई एतिकाफ़ जे हवाले सां, अॼु असांजो टॉपिक आहे एतिकाफ़। पर जीअं ई हीउ ॾहाको गुज़रे थो मग़फ़िरत जो, त दोज़ख खां निजात वारो ॾहाको बि शुरू थिए पियो। उन ॾहाके जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु मौला अली अलैहिस्सलाम जी शहादत बि आहे, उन ते बि थोरो गौर फ़िक्र कंदासीं। पर उनखां पहिरीं माशूक़ अली समो साहब खे चवंदासीं त असांखे वाई ॿुधायो पढ़ी करे। बिस्मिल्लाह थी वञे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सारहाया सचो धणी जंहिंजी कुदरत आहे करारी, कलमो जंहिं ते रास थियो कंदो सैयद सणाई, हो काहे ईंदो काग में हो अला जिते मंज़ल या भारी, बुढ़ल जी यार सां यारी तंहिंखे कस न लॻंदी कान का। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हो कल पांध पकड़े, कल पांध पकड़े
चयोमास रोई लजपाल नाहे हित मुँह जो कोई हो कलपांध पकड़े कलपांध पकड़े चयोमास रोई लजपाल नाहे हित मुँह जो कोई कयूं मास मिनथूं घणियूं ई घिटीअ में ओ चयो मास पियो हूंदो साईं मां मिटीअ में ओ कयूं मास मिनथूं घणियूं ई घिटीअ में ओ चयो मास पियो हूंदो साईं मां मिटीअ में जे तरे न ॾींदे जे तरे न ॾींदे दफ़्तर ही धोई लजपाल नाहे हित मुँह जो कोई ओ कलपांध पकड़े कलपांध पकड़े चयो मास रोई लजपाल नाहे हित मुँह जो कोई महबूब मुझी हर मुँह झमेटी ओ जॾहिं पेरड़न में पयो मास लेटी ओ महबूब मुझी हर मुँह झमेटी ओ जॾहिं पेरड़न में पयो मास लेटी हो कदमन ते लाहे कदमन ते लाहे विधि मास लोई लजपाल नाहे हित मुँह जो कोई कलपांध पकड़े चयो मास रोई लजपाल नाहे हित मुँह जो कोई इये अचण जो एहसान थी वियो हो अज़मीअ जो उजरो ऐवान थी वियो इये अचण जो एहसान थी वियो हो अज़मीअ जो उजरो ऐवान थी वियो दिल जो घुरियो सो दिल जो घुरियो सो वयो मोहब्बत सो मिली लजपाल नाहे हित मुँह जो कोई ओ कलपांध पकड़े चयो मास रोई लजपाल नाहे हित मुँह जो कोई लजपाल नाहे हित मुँह जो कोई माशूक साहब बेहतरीन माशाअल्लाह अल्लाह तव्हांखे सलामत रखे ख़ूबसूरत आवाज़ ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां असांखे वाई ॿुधाई मुफ़्ती मोहम्मद रहीम साहब जीअं असीं एतिकाफ़ खे डिफ़ाइन करे रहिया आहियूं एतिकाफ़ जी अहमियत जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियूं रमज़ानुल मुबारक में हर मुसलमान चाहींदो आहे त असीं खोड़ खां खोड़ इबादतूं कयूं ऐं उन्हनि में वरी पोइ एतिकाफ़ अगरि एतिकाफ़ में कोई न वेहे त छा गुनाह मिलंदो या वरी एतिकाफ़ में अगरि कोई वेहे त डिफरेंस छा अची वञे थो इबादतुनि में छो त अगरि एतिकाफ़ में अंदरि वेहे थो माण्हू उते बि त असीं नथा ॾिसी सघूं त उहो इबादत करे थो या न बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम
मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो त इत्काफ़ जे अंदरि हिकिड़े माण्हू जे वेहण जे करे सॼे माहौल ऐं कॉलोनी शहरनि जो ॿार लही थो वञे, न वेहण जे करे सॼी कॉलोनी शहर ऐं ॻोठ वारनि जे मथां गुनाहगार थी थो वञनि। जी ऐं इत्काफ़ में वेहणु वाजिबु अमल आहे। वाजिबु अमल जो तर्क करणु गुनाह कबीर में शामिल थो थिए, तॾहिं सॼे ॻोठ वारा महले वारा कॉलोनी वारा इन गुनाह में अची था वञनि। इन जे करे इत्काफ़ जे अंदरि जेको माण्हू तन्हाई वेहे थो 10 ॾींहं, ईअं सम्झो त हिकिड़ो दुनियावी हवाले सां उन में इहो फ़ाइदो पवे थो, हिकिड़ी उनजी प्रैक्टिस थिए थी ठीकु त 10 ॾींहं दुनिया खां कटिजी थो वञे ऐं 10 ॾींहं अलाह ताला सां हुनजो तालुक़ु जुड़ी थो वञे। त बाक़ाइदे सां पोइ उन 10 ॾींहंनि खां बाद में उनजी माना इहा रूटीन ठही थी वञे। 10 ॾींहं गुज़री विया त तव्हां त हाणे इन जा 11 जेके महीना अचनि था पिया, जीअं हुन इत्काफ़ में अलाह सां हुनजो तालुक़ु हुयो, दोस्ती हुई, यारी हुई ऐं अलाह ताला सां हुनजूं कचारियूं हुयूं, ॻाल्हियूं हुयूं, त हाणे इहे जेके 11 महीना तव्हांजा अचनि था पिया, तव्हां त पंहिंजे 11 महीननि खे बि तव्हां ईअं गुज़ारींदा अचो जीअं तव्हां इत्काफ़ में गुज़ारियो आहे। तव्हां ॾिसो न, दुनिया जे अंदरि तव्हां ई असांजा कई बुज़ुर्ग अलाह जा वली गुज़री चुका आहिनि। जी मिसाल जे तौर ते पीर अब्दुल कादिर जीलानी आहे, हज़रत इमाम ग़ज़ाली आहे, हज़रत पीरान भिटाई आहे, कलंदर आहे, काफ़ी खोड़ अहिड़ा बुज़ुर्ग असांजा गुज़री चुका आहिनि। इहे इन मक़ाम ते कीअं अची करे पहुता, जी इहे अलाह जा वली कीअं थिया? इहे बि तव्हां ई असां वांगुरु हिकिड़ा इंसान हुआ, पर उन्हनि पंहिंजी ज़िंदगी जीअं गुज़ारी, जीअं हिकिड़ो बंदो इत्काफ़ में 10 ॾींहं गुज़ारींदो आहे न अलाह सां, उन्हनि पंहिंजी ज़िंदगी ईअं सम्झो त 10 ॾींहं न बल्कि 12 ई महीना सॼो साल उन्हनि ॼण खे इत्काफ़ करे अलाह सां ईअं पंहिंजो तालुक़ु जोड़ियो। सुभान अल्लाह। तॾहिं दुनिया जा अलाह जा वली बणिजी विया, दुनिया जा बुज़ुर्ग ऐं सालिह बणिजी विया। तॾहिं अलाह ताला अहिड़नि बुज़ुर्गनि जे लाइ जन्नत उनजे इंतज़ार में रखियो आहे। असांखे यकीन आहे अॼु उहे अलाह वारा उन जन्नत में हूंदा। ॿियो इत्काफ़ में हीउ फ़ाइदो आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेको माण्हू इत्काफ़ जे अंदरि वेहंदो आहे, अलाह रब्बुल इज़्ज़त ऐं इन में हीअं सम्झो त हिकिड़े ग़रीबनि ऐं मिस्किननि जे लाइ हिकिड़ो पैकेज आहे। हीअं तव्हां ॾिसो, हिकिड़ा अमीर तरीन माण्हू हूंदा आहिनि ऐं हज ते वेंदा आहिनि, मके मदीने वेंदा आहिनि, उमिरो करणु वेंदा आहिनि, उनजो 15-16 लख रुपया ख़र्चु थिए थो पियो। त हालांकि वञणु खपे, हज बि फ़र्ज़ी हिकिड़ी इबादत आहे, उमिरो बि इबादत आहे, वञणु खपे। पर जेकॾहिं उते बि माण्हू वञे थो, हाणे उहो उनजो क़बूलियत अलाह जे इल्म में आहे। बेशक अलाह कंदो, जेके बि हाजी सगुर आहिनि अलाह उन्हनि जे समूरे जे हज खे उमिरे खे क़बूल करे। पर हीअ हिकिड़ी अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जी ज़मानत ॾिनी आहे त जेको बंदो इत्काफ़ जे अंदरि वेहंदो या जेकी बंदी इत्काफ़ जे अंदरि वेहंदी त अलाह रब्बुल इज़्ज़त उनखे 2 हज क़बूल कयल, 2 उमरा क़बूल कयल उनजे अमाल नामनि में लिखाए छॾींदा। सुभान अल्लाह, यानी कि क़बूल कयल कयल, इहा हिन जी ज़मानत आहे। हाणे मां खां पुछां थो, जेको माण्हू हज ते वञे थो होॾे मके मदीने हज करे थो पियो, उनजे लाइ त इहा अॼु ताईं ॻाल्हि सबूतनि शाम मौजूदनि ज़ाहिर न थी आहे, आया हज क़बूल थियो या न थियो, आया उमिरो क़बूल थियो न थियो। बहरहाल हाणे जा जेके माण्हू हज ते वञनि था, उमिरो करणु वञनि था, मां उनखे बि गुज़ारिश कयां थो, उनखे बि अपील कयां थो त जेकॾहिं हज करणु तव्हां वञो था, उमिरो करणु वञो था, नियत ऐं ख़ालिस अलाह जे रज़ामंदीअ जे लाइ वञो। बाक़ी इन जे लाइ न वञो त मां हज ते वञा, वापसि मोटी अचां, कराची वारा, सिंध वारा, इहे सभु मूंखे हाजी चवनि पिया, हाजी साहिबु आयो आहे। मां उमिरे ते इन जे लाइ न वञा त वापसि सभु मूंखे मोटी अची चवंदो आहे, हाजी साहिबु आहे, उमिरो करे आयो आहे। इन नियत सां न वञे, बल्कि इन नियत सां वञे त मां पंहिंजा गुनाह बख़्शाइण थो वञा, मां अलाह खे राज़ी करणु थो वञा, मां अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में उते दुरूद ऐं सलाम ऐं सलात सलाम पेश करणु थो वञा। इन जो मतिलबु न आहे हाणे हज ते वञे वेठो सेल्फियूं कढंदो वठे, जी उमिरे ते वञे वेठो सेल्फियूं कढंदो वठे। मां तव्हांखे पहिरियां चवंदा, ॾिसो मोबाइल हर किथे आहे। जी सही था चओ। हाणे अल्हम्दुलिल्लाह इहा ख़बर पई आहे मके मदीने में उतां जे हुक्मराननि सेल्फी कढण खां इहा जेका उहा पाबंदी कई आहे, इहा इन्हनि जो एहसान थींदो असां सभिनी जे मथां, सम्झो न। त इन जे लाइ माण्हू अॼुकल्ह इन शो जे लाइ वञनि था, बसि तस्वीरूं हर जॻह तस्वीर, पोइ अलाह करे हुनजो उमिरो बि क़बूल पवे, हज बि क़बूल पवे। पर इहा गारंटी वरी बि न मिली आहे, क़बूल थियो अलाए न थियो। पर हिन इत्काफ़ जे वेहण में जी गारंटी मिली आहे त 2 हज क़बूल कयल, 2 उमरा क़बूल कयल। हाणे हिकिड़ो ग़रीब ऐं मिस्कीन आहे, असां तव्हां जहिड़ा आहिनि, उहो त दिलि में चवंदा आहिनि त 15 लख 16 लख हुजनि हज ते वञो, पर आहिनि कोन, नथा वञी सघूं। पर अलाह जे रसूल फरमा, तव्हां परेशान न थियो, वञी नथा सघो, पर तव्हां वञी इत्काफ़ जे अंदरि वेहो, अलाह साईं अव्हांखे 2 हज क़बूल कयल, 2 उमरनि क़बूल कयो सवाब। माशाअल्लाह माशाअल्लाह, बहितरीन इत्काफ़ जी तमामु घणी फज़ीलत आहे। ऐं जेके माण्हू इत्काफ़ में वेहनि था अॼोकी राति, त उहे तमामु फज़ीलत वारा, ऐं इत्काफ़ मां जॾहिं उहे निकिरंदा आहिनि त हुननि जी वाक़ई में अहमियत ई हिकिड़ी अलॻि थी वेंदी आहे त हीअ माशाअल्लाह इत्काफ़ करे निकिता आहिनि, असीं उन्हनि ताईं पहुचंदा आहियूं। ज़रूरु इत्काफ़ करण वारे जी फज़ीलत बि मालूम कंदासीं। नाज़िन वठूं था नंढिड़ो ब्रेक, रहमत रमज़ान प्रोग्राम जारी आहे, तव्हां केरा न वञो। रहमत रमज़ान प्रोग्राम में भली कार
असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू, टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं एतिरो बहितरीनु आहे जो हर टुक में मिले थो भरपूर मज़ो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे ऐं मुंहिंजो रमज़ान जो दस्तरख़्वान त टपाल मेज़बान खां सवाइ आहे अधूरो। तव्हां बि टपाल मेज़बान पीओ ऐं पंहिंजनि प्यारनि खे बि पीआरियो। नाज़रीन, हाणे हलंदासीं असीं ज़ुहैब अहमद ॾांहुं ऐं उन्हनि खे चवंदासीं असांखे नात जा 2 मिसरा बिस्मिल्लाह कयो, ॿुधायो। हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा, हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा, नबीअ जे देस में रोज़ा वञी रखां, ऐं अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते, अॻियां रोज़े जे मां इफ़्तार बि कयां, हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा, हुजे रमज़ान ऐं मबी हरम मां विझां दीद चंड में, ऐं रोज़े रखण जे लाइ रखां दीद चंड में, मबी हरम मां विझां दीद चंड में, ऐं रोज़े रखण जे लाइ रखां दीद चंड में, अखियूं ठारियां उते शुक्र सारियां उते, अखियूं ठारियां उते शुक्र सारियां उते, उते रमज़ान जो मां चंड बि ॾिसां, हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा, नबीअ जे देस में रोज़ा वञी रखां, ऐं अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते, अॻियां रोज़े जे मां इफ़्तार बि कयां, हुजे रमज़ान ऐं तरावीह मां पढ़ा उते रोज़ रात जो, ऐं ॼारिन जे भरिसां बीहां उते रोज़ रात जो, जॾहिं जो ॾींहुं थिए ऐं सिज उभरी अचे, जॾहिं जो ॾींहुं थिए ऐं सिज उभरी अचे, हरम खां पोइ वापसि उतां थियां, हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा, हुजे रमज़ान ऐं विहां एतिकाफ़ में कयां पियो तिलावत, कढां लबि दुरूद जो रसे दिल खे राहत, न ग़फ़लत में रहां इबादत में हुजा, न ग़फ़लत में रहां इबादत में हुजा, ख़ुदा जे रहमतुनि जा झोल मां भरियां, हुजे रमज़ान ऐं कॾहिं भरिस ॼारियो, कॾहिं साम्हूं रोज़ो, कॾहिं भरिस ॼारियो, कॾहिं साम्हूं रोज़ो, इन रीत खोलियां मां रोज़ानो रोज़ो, पियां ज़मज़म पियां सदाईं ख़ुशि हुजां, पियां ज़मज़म पियां सदाईं ख़ुशि रहां, ग़मनि खे ज़िंदगीअ मां तड़े छॾियां, हुजे रमज़ान ऐं मुहम्मद मिठे वटि कयां ईद मां हफ़ीज़, ऐं ॼारिन जे भरिसां पढ़ा ईद मां हफ़ीज़, सलामी आख़िरी भरण खां पोइ वरी, सलामी आख़िरी भरण खां पोइ वरी, कयूं उमरो पाकिस्तान मां अचां, हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा, हुजे रमज़ान ऐं माशाअल्लाह, सुभान अल्लाह। ऐं रमज़ान में उमरो करणु ऐं उते जी इफ़्तारी तव्हां असांखे यादि ॾियाराए छॾी इन नात सां, माशाअल्लाह। मुफ्ती मोहम्मद रहीम फारूकी साहब, तव्हां एतिकाफ़ जी फ़ज़ीलत बयानु कई, एतिकाफ़ में वेहण वारे जी केतिरी फ़ज़ीलत आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एतिकाफ़ में जॾहिं बंदो दुनिया सां तालुकात ख़तमु करे ऐं अलाह जे दरबार में थो अचे,
हिकिड़ो माण्हू आम माण्हू जे बादशाही में ईंदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो ख़ाली हथे न वेंदो आहे। जी ऐं पर हीअ त अहकमुल हाकिमीन जी बादशाही आहे। सुभान अल्लाह। उन जी बादशाही में अचे, उन जे लाइ वेही थो रहे ऐं उन जे आॾो पंहिंजे गुनाहनि जे एतिराफ़ थो करे, अलाह मां गुनाहगार आहियां, अलाह मां 11 महीना गुनाहनि में ज़िंदगी गुज़ारी आहे, मां मुंहुं ॾेखारण जहिड़ो बि न आहियां, मूं वटि का शइ माना अहिड़ी आहे कान जो मां अलाह से मां तोखां तुंहिंजे आॾो मां मुंहुं खणां। पर जॾहिं इहो बंदो अची करे वेही रहंदो आहे अलाह जे आॾो पंहिंजे गुनाहनि खे बख़्शाइण जे लाइ रहंदो आहे ऐं रड़ियूं कंदो आहे। या पहिरियां असां इहा ॻाल्हि करे चुका आहियूं जी त इतिकाफ़ जीअं नबी अलैहिस्सलाम जी हदीस आहे त यो तकफ़ो ईमान व एहतिसाबन ग़ुफ़िर लहू मा तक़द्दम, जेको माण्हू इतिकाफ़ कंदो पर शर्त इहा त ईमान हुजेसि, मुस्लमान हुजे, अहले इस्लाम हुजे ऐं अक़ीदो हुनजो ठीकु हुजे, जी आई ॻाल्हि सम्झ में, उहा एहतिसाबन ऐं सवाब जी नियत हुजेसि, सवाब जी नियत हुजे। इहे शयूं कॾहिं ईंदियूं जॾहिं माण्हू इतिकाफ़ में ईंदो, इतिकाफ़ में वेहंदो। सभ खां पहिरियां अक़ीदे जी ॻाल्हि आहे, अक़ीदे ते अचूं था। हालांकि हुनजो अक़ीदे में सिर्फ़ु तौहीद हुजे, अलाह जी ज़ात वहदहू ला शरीक लहू, अलाह पंहिंजी सिफ़ात में वहदहू ला शरीक लहू, अलाह खां जेके कम अलाह जा आहिनि उहे कम हिन दुनिया जी धरती ते केर बि नथो करे सघे, सिर्फ़ु अलाह जी ज़ात आहे। जेकॾहिं अक़ीदो ठीकु न अथसि, अक़ीदे में शिरक आहे, थोरी शिरक जी बूई आहे, अलाह हुनजे इतिकाफ़ खे क़बूल न कंदो बल्कि हुनजे मुंहं में हणंदो। अल्लाहु अकबर। छो त अलाह त शिरक आहे, शिरक मां अलाह खे कहिड़ी वॾी कावड़ आहे। जी जी हिकु नंबर 2, जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो कातिल आहे, अहिड़े क़िस्म जो फासिक ऐं फाजिर आहे जेको पंहिंजे क़तलुनि खां इन्हनि खां हटे कोन थो, इंसान ज़ात अलाह खे ॾाढो प्यारो आहे, एतिरे क़दुरु इंसान जो खून अलाह रब्बुल इज़्ज़त खे काबतुल्लाह खां बि वधीक प्यारो आहे। सुभान अल्लाह। त उन इंसान ज़ात जो कातिल, जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो कातिल आहे, उहो पंहिंजे हिननि गुनाहनि खां हटे नथो, उनजी बि ईअं सम्झो इतिकाफ़ क़ाबिल क़बूल न आहे। या त अहिड़े क़िस्म जो सूद खोर आहे, या त अहिड़े क़िस्म जो हराम खोर आहे, उनजी कमाई हराम आहे, इन हराम जे पैसनि मां पंहिंजी जान छॾाए नथो, अहिड़े क़िस्म जी बि इतिकाफ़ बि क़ाबिल क़बूल न आहे। चौथे नंबर ते वालिदैन जो नाफ़रमान, अबे अम्मा जो नाफ़रमान। जी जी हालांकि क़ुरान मजीद में उफ़ अल्लाह ताला चवंदो त पंहिंजे अबे अम्मा खे उफ़ बि न चवंदा, झिड़की बि न चवंदा, मारण पिटण कुटण ई त परे जी ॻाल्हि आहे, अलाह उफ़ ते अची करे पहुतो आहे, उफ़ बि न चवंदा। हीअ उहा तुंहिंजी जीजल अम्मा आहे जंहिं तोखे 9 महीना पंहिंजे पेट में सांढियो, 9 महीननि जे दौरान कई खाधा कई पीता, उन्हनि मां किरी कई, हे बि न खाईंदुसि हे बि न खाईंदुसि, छो त मुंहिंजो जिगर जो टुकड़ो मुंहिंजे पेट में आहे, मथां हुनखे तकलीफ़ न पहुचे। वरी हुनजे पैदाश खां बाद में वरी 2 साल खीर पीआरण जा ॾींहं था अचनि, उन्हनि खीर पीआरण जे ॾींहंनि में बि जीजल अम्मा का शइ खाए पीए नथी, मथां मुंहिंजे नंढे बचड़े खे तकलीफ़ पहुचे, माना उहा अम्मा कई तकलीफ़ूं बचे जे लाइ बर्दाश्त करे, वरी औलाद नाफ़रमान अम्मा खे अम्मा न चवे, अम्मा खे जीजल न चवे, वेठो सॾु करे कुराड़ी कुराड़ी किथे आहे, मां तुंहिंजो नौकर आहियां छा, मां तुंहिंजो नौकर आहियां फलाणो कमु कयां, अहिड़े क़िस्म जो अबे अम्मा जो नाफ़रमान। वरी वालिदा अबो आहे, ॾींहुं राति कमाए मज़दूरियूं करे लाबारा करे बेलचा हणे शहर में मज़दूरियूं करे, अहिड़े क़िस्म जो अबो जो पंहिंजे बचे जी ज़िंदगी खे सुहारण जे लाइ वरी उन अबे जो नाफ़रमानी करे, उनजे चवण खे न मञे, कुराड़ो किथे आहे, मां बाबे जो नौकर आहियां छा, बाबे जो दिमाग़ु ख़राबु थियो। असांजे ॿाहिराड़ियुनि में ऐं अंदरूनी सिंध में इहे बीमारियूं तमामु घणियूं आहिनि। हिन जे करे मां मीडिया जे तबसुस सां हिन आवाज़ जे चैनल सां मां सभिनीनि खे ॿाहूं ॿधी अपील कयां थो पियो त पंहिंजे अबे अम्मा जी नाफ़रमानी न कयो। त अहिड़े क़िस्म जो अबे अम्मा जो नाफ़रमान आहे, उनजी बि का बि इबादत क़ाबिल क़बूल न आहे, चाहे उहो इतिकाफ़ ई छो न हुजे। हा, बाक़ी शर्त आहे जेके इहे जेके क़िस्म जा गुनाह आहिनि, या शराबी आहे, इन शराबी जो बि इतिकाफ़ क़ाबिल क़बूल न आहे। हा, हाणे इहो गुनाहगार इन इतिकाफ़ में आयो, जेके गुनाह इहे जेके असां शिरक आहे, माउ पीउ जो नाफ़रमान आहे, सूद खोर आहे, शराबी आहे, कातिल आहे, अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि, सची दिलि सां सची नियत सां तौबा कर, मुंहिंजा करीम अल्लाह मां तौबा कई, आईंदे मां शराब न पीअंदुसि, बसि अल्लाह मां तौबा कई, मां क़त्ल गारत खां मां आईंदे इहो गुनाह जो कमु न कंदुसि, अल्लाह मां तौबा कई, आईंदे मां जीजल अम्मा जी दिलि आज़ारी न कंदुसि, अबे जो दिलि आज़ार न कंदुसि, तौबा ताफ़ थी वियो। मूंखे यकीन आहे नबी अलैहिस्सलाम फरमायो ईमानन व एहतिसाबन, हाणे ईमान बि ठीकु अथसि अक़ीदो, व एहतिसाबन ऐं सवाब जी नियत अथसि, पोइ उन जा गुनाह ज़मीन ऐं आसमान जहिड़ा छो न हुजनि, समंदर जे झग जहिड़ा छो न हुजनि, जबलनि ऐं पहाड़नि जहिड़ा छो न हुजनि, वणनि ऐं टिणनि जहिड़ा छो न हुजनि, अल्लाह हिन इतिकाफ़ जे बरकत जे करे सभु गुनाह माफ़ करे, ॼण के माउ जे पेट मां हाणे ताज़ो ॼाओ। सुभान अल्लाह। मुफ्ती मोहम्मद रहीम साहब जन जो बहितरीन ॻाल्हियूं ऐं असांखे बहितरीन ख़िताब फरमायो। ऐं कारी मोहम्मद अनीस कादरी साहब जन वेठा आहिनि, उन्हनि खां छो न नात जी गुज़ारिश कजे, तव्हां असांखे
का सुठी नात माशाल्लाह 2 या 3 मिसरा असांखे पढ़ी ॿुधायो। बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इश्क जनी सिर आइयो से जान वया जाने मौला जी मोहब्बत में सही सुञाणे बुढ़ल वरतों राह रब जी। ही नात दुआ है इंशाअल्लाह सब मदीने पुजंदासीं। हाँ मुकद्दर में मदीनो वा तह कॾहिं यार हलंदासीं। मुकद्दर में मदीनो वा तह कॾहिं यार हलंदासीं। हुंदी क़िस्मत मदीने जूं घिटियूं गॾिजी घुमंदासीं। मुकद्दर में मदीनो वा तह कॾहिं यार हलंदासीं। हिक मान रुगो ही संगत सारी सजण ॾे मूंसां साण हुजे। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। हिक मान रुगो ही संगत सारी सजण ॾे मूंसां साण हुजे। खुदाया ही दुआ मुझे खुदाया ही दुआ मुझे तू सदके पंज तन अघाई दे। खुदाया ही दुआ मुझे तू सदके पंज तन अघाई दे। हुंदी क़िस्मत मदीने जूं घिटियूं गॾिजी घुमंदासीं। चओ सुभान अल्लाह। जॾहिं गुंबद खज़रा जे मथां प्यारा पीर नज़र पवंदी। अखियूं वेंदियूं यमी उतड़े अखियूं वेंदियूं यमी उतड़े न हेॾे होॾे ॾिसंदोसीं। इमा बख्शा उनड़ इया साअत जन्नत खां हसी भाया। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। इमा बख्शा उनड़ इया साअत जन्नत खां हसी भाया। जॾहिं बाबे बकिया खां वेहे जॾहिं बाबे बकिया खां वेहे दुरूद सलाम पढ़ंदासीं। हुंदी क़िस्मत मदीने जूं घिटियूं गॾिजी घुमंदासीं। मुकद्दर में मदीनो वा तह कॾहिं यार हलंदासीं। सुभान अल्लाह। जेके नाहिन वया अल्लाह पाक जल्दी उन्हनि खे पंहिंजी दरबार ॾेखारे पंहिंजे प्यारे महबूब जी दरबार ॾेखारे। हिन ख़ूबसूरत रमज़ान जे महीने में असांजे बि दिलि मां इहा दुआ आहे उन्हनि जे सदके अल्लाह असांखे बि ज़ियारत नसीब फरमाए। नाज़रीन वठूं था नंढड़ो ब्रेक, केॾांहुं न वञिजो, वापसि था अचो। जी नाज़रीन, रहमत रमज़ान प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते। असांजा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। हमदर्द तकरीबन 100 साल पुरानी कंपनी है। पाकिस्तान के अर्ली डेज से हमदर्द हर घर का हिस्सा है। मेडिसिन, सिरप और हेल्दी प्रोडक्ट के थ्रू
हमदर्द ने नेचुरल हर्ब्स पर बेस्ड मेडिसिन बनाई है और लोगों का स्ट्रॉन्ग ट्रस्ट बिल्डअप किया है। जनरेशन से लोग हमदर्द पर भरोसा करते हैं फॉर प्योरिटी एंड क्वालिटी, और हमदर्द हर घर का हमदर्द है। नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू। असां वटि बहितरीन स्कॉलर मौजूदु आहिनि, मुफ्ती मोहम्मद रहीम फारूकी साहब। असीं एतकाफ़ ते ॻाल्हायोसीं, पर हितां खां कुझु ॾींहं बि चेंज थियनि पिया। जीअं गुज़िरियल ॾींहुं ज़रबत मौला अली हुई ऐं विच में हीउ ॾींहुं अची वियो आहे, हाणे सुभाणे 21 रमज़ान बि असांखे ॾिसण में ईंदी, त उन जे हवाले सां थोरी फ़ज़ीलत तव्हां बयानु कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा व अबू बकरुन असासुहा व उमरुन जिदारुहा व उस्मानुन सत्तुहा। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन कुन्तु मौला फ़हाज़ा अलीयुन मौला। 21 रमज़ान मुबारक जे शान ऐं मान ऐं बरकत जंहिंखे बयानु कजे ॾींहं ऐं राति असां जहिड़ा तालिब इल्म जी ज़िंदगी ख़तमु थी वेंदी, पर 21 रमज़ान मुबारक जी बरकतूं ख़तमु न थींदियूं, छो त उन में इमाम काइनात ख़लीफ़ राबिया ऐं दामाद रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा भाउ, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा सौट हज़रत अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजो शहादत जो वाक़ियो आहे। जी। ऐं हुजे वरी रमज़ान महीनो, वरी हुजे शहादत, वरी हुजे रमज़ान, वरी हुजे हज़रत अली पुताना नूरुन अला नूर, वो त छा मक़ाम हुजे। जी। रमज़ान महीनो बि हुजे ऐं लैलतुल क़द्र जी बि राति 21 जी हुजे ऐं हज़रत अली साईं जी शहादत हुजे, मस्जिद हुजे, ज़ुबान ते क़ुरान मजीद हुजे ऐं ज़ुबान ते रोज़ो बि हुजे। मां चवां थो शहादत जी जेका इंतिहा हिते ख़तमु आहे, जी, वॾी शहादत आहे। रोज़े जे हालत में, क़ुरान जे हालत में, निमाज़ जे हालत में, मुसल्ले ते हज़रत अली साईं जे शान खे जेतिरो बि बयानु कजे, पर सभु ख़तमु थी सघनि था, पर हज़रत अली साईं जो शान घटिजी नथो सघे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े मौक़े ते फ़रमायो अना मदीनतुल इल्म, मां मोहम्मद मुस्तफ़ा इल्म जो शहर आहियां। ही शहर व अलीयुन बाबुहा, अली साईं उनजो छा आहे दरवाज़ो आहे। आई अलसनी में हज़रत अबू बकर साईं उनजी बुनियाद आहे, हज़रत उमर फारूक साईं उनजे दीवार आहिनि, हीअ जेके दीवार आहे, हज़रत उस्मान साईं उनजी छत आहे। हाणे 4 शयूं आहिनि, बुनियाद, दीवार, छत ऐं दरवाज़ो। जेकॾहिं हिन जेका असांजी हीअ बिल्डिंग आहे, इन बिल्डिंग मां तव्हां बुनियाद कढो त बि हीअ बिल्डिंग कम जी न रही। अगरि हिन बिल्डिंग मां तव्हां हिकिड़ो दीवार कढियो त बि कम जी न रही। अगरि हिन बिल्डिंग मां तव्हां छत कढो त बि कम जी न रही। या सॼी बिल्डिंग ठहियलु हुजे, दरवाज़ो न हुजे त माण्हू काॾे निकिरे, त कम जी न रही। त अलाह जो रसूल फरमाए त मां इन शहर इल्म जो शहर आहे, उनजो दरवाज़ो हज़रत अली साईं आहे। एॾो मक़ाम हज़रत अली साईं जो एॾो इल्मु हो, एॾो इल्मु हो। जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इल्म जे लाइ मिलणु अचणु घुरिजे त पहिरां ईअं सम्झो त ॼण की हज़रत अली साईं सां मिलणो थो पए, दरवाज़ो आहे। हिन ऑफिस में असां आया आहियूं त पहिरां दरवाज़े खां आया आहियूं न, त हज़रत अली साईं सां मिलणो थो पवे त इल्म जा दरवाज़ा खुलनि था पिया। हज़रत अली साईं एॾो आलिम हो, कई उन जा वाक़ियात आहिनि, कई उन जा फ़ैसिला आहिनि। हिकिड़ो अहिड़ो अज़ीम वाक़ियो आयो, हज़रत अली साईं जे इल्म खे सलाम आहे, जो हिकिड़ो उन जे ज़माने में, हज़रत अली साईं जे ज़माने में हिकिड़ी 2 औरतूं हुयूं। उन्हनि ॿिन्हिनि औरतुनि जो हिकिड़ो नंढिड़ो ॿारु हुयो। हिकिड़ी औरत चए पई त हीउ ॿारु पुटु मुंहिंजो आहे, ॿी औरत चए पई त न हीउ पुटु मुंहिंजो आहे। हाणे फ़ैसिलो कजे त कीअं कजे, ॾिजे त कंहिंखे ॾिजे। पर मां क़ुर्बान वञा शेर ख़ुदा जे क़दमनि जे मथां, उन जे इल्म जे मथां, उन जे ज़हन जे मथां। हज़रत शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन फरमायो त इहा त ॻाल्हि तमामु सवली आहे, ॻाल्हि ॾुखी त कान्हे का, छो त मां अली साईं वेठो आहियां इन फ़ैसिले जे लाइ। 2 मायूं आयूं, ॿिन्हिनि मायुनि खे घुरायो त उहा छा आहे, हूअ माई दावा कई त पुटु मुंहिंजो आहे, उहो माई दावा कई त हीउ पुटु मुंहिंजो आहे। हाणे फ़ैसिलो छा थिए? ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां ईअं असां ईअं त परेशान आहियूं, हाणे कीअं ॾियूं, कंहिंखे ॾियूं ॿारु? पोइ हज़रत अली साईं चलो ठीकु आहे, मां फ़ैसिलो थो कयां त हाणे मूंखे ॾियो तलवार, मां हिन ॿार खे अधु थो कयां, पोइ अधु हुन माई खे था ॾियूं, अधु हुन माई खे था ॾियूं। पोइ ख़बर पइजी वेंदी त जंहिंजी हूंदी उहा पाण रड़ कंदी। पोइ उन वक़्त में उहा जेका औरत हुई उहा रड़ कयईं, चई मुंहिंजो शेर ख़ुदा मां अर्ज़ु थी कयां तलवार न हणोसि, भली तव्हां इनखे ॾियोसि। अल्लाहु अकबर। तलवार न हणोसि, तव्हां भली उनखे ॾियोसि। पोइ हज़रत अली साईं चयो त तुंहिंजी न आहे, हिन जी आहे। जंहिं चई न तलवार न हणो, छो त माउ आहे, बच्चो ज़िंदा हुजे माना मरे न, भली ज़िंदा हुजे। रड़ उहा कंदी जंहिंजे दिलि मां, जंहिंजे पेट मां निकिरी आई आहे, उनखे ख़बर हूंदी। साईं मारियोसि न, भली ज़िंदा हुजे, भली ॾियोसि तव्हां उनखे, भले एतिरो त हूंदो, ज़िंदा त हूंदो न। सुभान अल्लाह, छा त अली साईं जा एॾा वॾा फ़ैसिला, इहे इल्म जा फ़ैसिला। तॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मां इल्म जो शहर आहियां, उनजो दरवाज़ो हज़रत अली साईं आहे। ईअं हज़रत अली साईं जा कई वाक़ियात आहिनि। जेॾी महिल जंग ख़ैबर लॻी
उन जंग ख़ैबर जे मौक़े ते पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अॼु मां उन मुजाहिद उन गाज़ीअ जे हथ में ही तलवार ॾींदुसि जंहिंजे हथ मां अॼु जंग ख़ैबर फतह थींदी। छो त 2-3 ॾींहंनि खां इहो जंग ख़ैबर फतह न बि थिए। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबुह जो टाइम थियो त आइन अली किथे आहे? साहब साईं अली साईं मस्जिद में आहे। ऐं मां कुर्बान वञा हज़रत अली साईं जी जेका सॼी ज़िंदगी मस्जिद में गुज़री आहे। सम्झी न? हाणे मां चवां थो जेको अली वारो हूंदो, जेको अली वारो पाण खे सॾाईंदो न, उहो हिन वक़्तु पाण खे टाइम मस्जिद खे ॾींदो। हज़रत अली साईं इत्काफ़ मस्जिद में, जॾहिं महिल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम घुरायो अली साईं खे असांजी मस्जिद में, जॾहिं महिल अम्मा फातिमा सां रिश्ते जे लाइ तय थियो न, घुरायो अली साईं खे रिश्ते जे लाइ, अली साईं किथे आहे? साईं मस्जिद में आहे। अम्मा फातिमा जे रिश्ते जे मौक़े ते बि मस्जिद में। तॾहिं त चवंदा आहिनि लड़का है खुदा के घर का, लड़की है नबी के घर की। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बहितरीन। बिल्कुलु मौला अली अलैहिस्सलाम जी छा तारीफ़ूं कजनि जी। त हज़रत अली साईं मन मस्जिद मां निकिरंदा पिया अचनि। पाण करे सलाम फरमाया आइन अली किथे आहे? जैसे मस्जिद में आहे, वठी अचोसि। हज़रत अली साईं आया, हज़रत अली साईं साम्हूं बीही रहिया। पाण करे सलाम फरमायो अली हथ में तलवार अथई ऐं वञ जंग ख़ैबर में। पर मां जेॾी महिल कुर्बान वञा, हज़रत अली साईं लश्कर वठी करे जंग ख़ैबर में पहुता। उते मरहब नाले सां आयो, पंहिंजे घोड़े जे मथां डुड़ंदो पियो, उते घोड़े खे डुड़ाईंदो पियो लगामनि सां। पोइ ऐं उन इलाइक़े में मशहूरु हो मरहब, वॾो सिपाही सालार हो, वॾो जंगी माहिर हो, वॾो जंगी माहिर हो। ऐं उन सां जंग विढ़ण वॾी मुश्किल हूंदी, केरु उन सां मुश्किल विढ़ी न सघंदो। ऐं ऐलान कई मैदान में, केरु आहे जो अॼु मूंसां मुक़ाबिलो करे? मुंहिंजे माउ मुंहिंजो नालो मरहब रखियो आहे, पर मां हिन कुर्बान वञा शेर ख़ुदा जे मथां। अड़े तुंहिंजे माउ तुंहिंजो नालो मरहब रखियो आहे, मुंहिंजो मोहम्मद मुंहिंजो नालो शेर ख़ुदा रखियो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान। उते मैदान में जेॾी महिल विढ़ंदे विढ़ंदे उनखे हिकिड़ी तलवार हुनजे मथां वार कई, ॿी तलवार उनजे घोड़े जे मथां वार कई। जंग फतह करे, किलो फतह करे, अल्लाह अकबर जा नारा बुलंद करे मुंहिंजे नबी जे क़दमनि में हाज़िर थियो। मुंहिंजा मोहम्मद करीम अली तुंहिंजो ख़ादिम कुफर जे जंग खे शिकस्त ॾेई करे अॼु अल्लाह जे नाले खे बुलंद करे तुंहिंजे क़दमनि में अची करे पहुतो आहे। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। मुफ्ती मोहम्मद रहीम साहब तव्हांजे लफ़्ज़नि ते कुर्बान वञो वसी। तव्हां छा त मौला अली मुश्किल कुशा जी तव्हां फज़ीलत बयानु कई आहे। कादरी साहब जन खे रिक्वेस्ट आहे त असांखे मौला अली अलैहिस्सलाम जे शान में कोई कसीदो, कोई बिस्मिल्लाह। अलीअ जे औलाद खे जई भायो घट, पाड़ू तई पलीत जूं परवरदिगार पट, खफ़ो ऐं खफ़त लहदुन की न लतीफ़ चवे। मुखे कसम खुदा जो, कसम खुदा जो, कसम खुदा जो है दरिया कायनात सजीअ जो काबो, घोट अमा खातून जो आ ऐं हसन हुसैन जो बाबो। अली असां जो, असां अलीअ जा हरदम चई हणदा हूं नार हैदरी, ओ नार हैदरी, हो नार हैदरी। मिलियूं उतां अखियूं अधन खे खोड़ सुञा ख़ुशि थी विया, हिकु ॾाढ़ू ख़ैरात ॾिनाऊं 10 ॾाढ़ू पहुची विया। मिलियूं उतां, मिलियूं उतां, मिलियूं उतां अखियूं अधन खे खोड़ सुञा ख़ुशि थी विया, हिकु ॾाढ़ू ख़ैरात ॾिनाऊं 10 ॾाढ़ू पहुची विया। अहिड़ा ॿिया बि वाक़िया ॿियनि वॾा ॿुधंदा हूं नार हैदरी, ओ नार हैदरी, हो नार हैदरी। हड़वणनी था ही न वणई तो सोच जरा थी सियाणो, जंहिं तंहिं जहिड़ो नाहे आहे नबीअ मिठे जो न्याणो। हड़वणनी था ही न वणई तो सोच जरा थी सियाणो, जंहिं तंहिं जहिड़ो नाहे आहे नबीअ मिठे जो न्याणो। जियां चेड़ा कुचड़े तीअं चाहम छा चवंदा हूं नार हैदरी, ओ नार हैदरी, हो नार हैदरी। मूं भी महेसर दामन पकड़े दर तां झोल भराया,
चमन चरियो जे चमन चरियो जे चमन चरियो जे चमन चरियो जे गुलाम नबीअ खे शायदि पाण चरिया आहिनि चमन चरियो जे गुलाम नबीअ खे शायदि पाण चरिया आहिनि नाले मिठे पुट पीउ मासूदो गॾिजी नाज़ कंदा हूं नार हैदरी उनार हैदरी उनार हैदरी हो नार हैदरी मुखे कसम खुदा जो कसम खुदा जो कसम खुदा जो कसम खुदा जो हैदर आ कायनात सॼी जो काबो घोट अमा खातून जो आ ऐं हसन हुसैन जो बाबो अली असांजो असां अलीअ जा हरदम चई हणंदा हूं नार हैदरी उनार हैदरी हो नार हैदरी माशाल्लाह सुभान अल्लाह मोहम्मद अली साहब बहितरीन तव्हां असांखे क़सीदो ॿुधायो नाज़रीन हलंदासीं हाणे तलो जे किचन में अदियाबदा असांजो इंतज़ारु करे रही आहे अॼु अदियाबदा कहिड़ी रेसिपी पचाए रही आहे तलो में ॾिसंदासीं अली जी थैंक यू सो मच सबा ऐं अस्सलाम वालेकुम असांजे ॾिसण वारनि खे घर भातियुनि खे उमेद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा ख़ैरियत सां हूंदा ख़ुशबाश हूंदा हिते मां रखियो आहे पाणी बेदनि खे बॉइल करण जे लाइ त अवल उन्हनि खे बॉइल करण जे लाइ रखूं था ऐं अॼु जी जेका रेसिपी आहे तमामु ज़बरदस्त आहे बेदा ऐं चणा इन्हनि जी असां ठाहींदासीं ग्रेवी मतिलबु ॻोढ़ जेको नाश्ते में स्पेशली तमामु बहितरीनु लॻंदा आहिनि रमज़ान हुजे न बि हुजे पर चणा जेके आहिनि से नाश्ते में इलाही सुठा लॻंदा आहिनि त अॼु जी जेका रेसिपी आहे उहा तव्हां सहरी में ठाहे सघो था ऐं रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन हली रही आहे थ्रू आउट दी रमज़ान एवरी इवनिंग लाइव तव्हांजे लाइ हले थी ऐं तमामु असांजी सॼी टीम इलाही महिनत कई आहे असांजा तमामु ज़बरदस्त उलमा इकराम बि हूंदा आहिनि खोड़ सारियूं मालूमात बि असांखे मिलनि थियूं सभा जी चिट चैट ॻाल्हियूं ॿोलियूं ऐं इन सां गॾु गॾु असांजो किचन जो सेगमेंट ऐं इन किचन जे सेगमेंट खे स्पॉन्सर कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारनि तलो वारनि जो चवणु आहे त पोयनि 70 सालनि खां वठी असांजूं जेके माहिर आहिनि उन्हनि खे भरवसो आहे तलो कुकिंग ऑयल ते ऐं स्पेशल न्यू पैकेजिंग सां गॾु मार्केट में आयो आहे शानदार बचत सां गॾु मार्केट में आयो आहे ऐं जेकॾहिं तव्हांखे इहा शानदार बचत खपे त तव्हां तलो वठी अचो पंहिंजे घर में तमामु ज़बरदस्त ऑयल आहे ऐं इन सां गॾु गॾु हमदर्द जो रूह अफ़ज़ा ऐं हमदर्द जेको आहे सो तमामु फेमस ब्रांड आहे जेकॾहिं असां मेडिसन्स जे हवाले सां ॻाल्हि कयूं ऐं रूह अफ़ज़ा बि हमदर्द वारनि जो आहे जेको असां कई सालनि खां वठी ॿुधी रहिया आहियूं तमामु ज़बरदस्त इन जी बि कन्वीनियंट बॉटल आहे ऐं इन जो रंग इन जो ज़ाइको ही इन खे हींअर ताईं जेको आहे सो तमामु ज़बरदस्त असांजो माण्हुनि खे भरवसो आहे रूह अफ़ज़ा ते ऐं रोज़े इफ़्तार में रूह अफ़ज़ा हुअणु जेको आहे सो हाणे ज़रूरी थी वियो आहे इन सां गॾु गॾु टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट जेका तमामु बहितरीनु सिंध जी नंबर 1 चांहि आहे ऐं इन सां गॾु गॾु हमदर्द जा स्पाइस मिक्स तमामु ज़बरदस्त इन्हनि जी वैरायटी ऐं रेंज आहे ऐं निहारी ऐं जेकॾहिं असां ग्रेवी जी ॻाल्हि कयूं निहारी आहे कोरमो आहे कबाबनि जी ॻाल्हि कई वञे त सीख कबाब आहिनि शामी कबाब आहिनि टिक्का बोटी आहे चांवरनि जे हिसाब सां पुलाव बिरयानी मतिलबु ज़बरदस्त आहिनि ऐं जेकॾहिं तव्हांखे ऑथेंटिक पाकिस्तानी कुज़ीन खपे थी ऐं तव्हांखे उहो फ्लेवर खपे त तव्हां इन्हनि मसालनि खे इस्तेमालु करे सघो था ऐं इन्हनि जो चवणु आहे त MSG फ्री इहे मसाला आहिनि मोस्टली मसालनि में MSG शामिलु कई वेंदी आहे इन जे फ्लेवर खे एनहेंस करण जे लाइ पर असांजे इन्हनि मसालनि में MSG शामिलु न कई वई आहे ऐं सिहत जे लाइ सुठी बि न आहे त सुठी ॻाल्हि आहे त हिन में MSG न आहे ऐं इहे इन ॻाल्हि खे चवंदा बि आहिनि त इहे इन्हनि जी हिकिड़ी ख़ासियत बि आहे चलो हाणे पंहिंजी रेसिपी जो आगाज़ कंदासीं बेदा असां रखिया आहिनि बॉइल करण जे लाइ ऐं हींअर मां स्टोव कयो आहे ऑन इन में ऐड कंदासीं तलो कुकिंग ऑयल हीअ अची वियो असांजो तलो कुकिंग ऑयल चलो जी तलो कुकिंग ऑयल मां हिन में ऐड कयां थी तक़रीबन 1/4 कप स्पेशल ग्रोथ फॉर्मूला जेको असांजे ॿारनि खे ठाहे थो तमामु ज़बरदस्त एनर्जेटिक ऐं हायर बि तमामु ज़बरदस्त थी वेंदा आहिनि एनर्जी उन्हनि में अची थी वञे अच्छा थूम ऐं
अदरक जो सभिनीनि खां अॻु में हिन में शामिलु कंदासीं पेस्ट ऐं इन सां गॾोगॾु थोरी सुर्ख असांजा जेके ॻाढ़ा बसर आहिनि इहे ऐड कंदासीं। अच्छा, थोरा टमाटा स्लाइस करे उहे असां हिन में शामिलु कंदासीं। अवल जेका ग्रेवी आहे उहा असांखे ठाहिणी आहे, छो त चणा त असांजा बॉइल आहिनि, चणनि में त को मसलो आहे ई न। ऐं ग्रेवी जीअं ई तयारु थी वेंदी त जेके चणा आहिनि उहे बि असांजा छड़ो ऐड कंदासीं, थोरी देरि जे लाइ मसालनि में पचाईंदासीं ऐं उहे तयारु थी वेंदा। चलो, 1 खां 2 ऐड कंदासीं टमाटो। बेदा बि बिल्कुलु लास्ट में हिन में ऐड कंदासीं। बसि तव्हां इन्हनि खे बॉइल करे रखो ऐं जेकॾहिं तव्हांजी दिलि चवे थी त बेदनि खे हल्को फ्राई बि करे सघो था, उहे बि इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि। तलो कुकिंग ऑयल में उन्हनि खे तव्हां थोरो फ्राई करे वठो। चलो जी, अची विया हिन में टमाटा, थूम ऐं अदरक जो पेस्ट, थोड़ा ॻाढ़ा बसर, अच्छा, टमाटनि खे हाणे पचाइण जे लाइ थोरो पाणी ऐं हींअर ई इन में शामिलु कंदासीं हमदर्द वारनि जो स्पाइस मिक्स। त मां इन में ऐड कयां थी कोरमे जो मसालो, तमामु ज़बरदस्त मसालो आहे। चलो जी, अची वियो असांजो कोरमो मसालो। 1 टीस्पून भरे करे इहो इन में शामिलु कयो अथसीं। अच्छा, थोड़ा ऐड कंदासीं सावा मिर्च, थोड़ा कटे करे हिन में ऐड था कयूं। ऐं तव्हांखे साबित सुठा लॻंदा आहिनि त 2-3 साबित तव्हां हिन में शामिलु कयो। मां थोरो इन्हनि खे स्लाइस थी कयां। हमदर्द जो स्पाइस मिक्स इन में शामिलु कयो अथसीं। तलो कुकिंग ऑयल में असां इन खे बॉइल कयो अथसीं, फ्राई कयो अथसीं। ऐं बेदनि खे तव्हांखे बॉइल करिणो आहे, चणा तव्हांजा बॉइल हुजणु खपनि। ऐं मोस्टली रमज़ाननि में सभिनीनि जे फ्रिज में जेके चणा आहिनि उहे बॉइल पिया बि हूंदा आहिनि। अच्छा, तव्हां चणनि खे फ्रीज़ बि करे सघो था। जेकॾहिं तव्हांजो एतिरी कंज़प्शन न आहे घर में ऐं हर ज़ाहिर तव्हांखे बॉइल बि न आहिनि करणा चणा, त तव्हां चणनि खे फ्रीज़ कयो। जीअं तव्हां बॉइल कंदा आहियो ईअं बॉइल कयो। बॉइल करण खां बाद में तव्हां उन्हनि खे फ्रीज़ कयो, तमामु ज़बरदस्त रहंदा आहिनि। तव्हां उन्हनि सां भाॼी ठाहियो, इनफैक्ट तव्हां उन सां चाट बि ठाहियो, तमामु ज़बरदस्त रहंदा आहिनि। बिल्कुलु तव्हांखे इहो न लॻंदो त भई चणा जेके आहिनि से फ्रीज़ थियल आहिनि या उन्हनि जो फ्लेवर सुठो नथो अचे। बसि शर्त इहा आहे त उन्हनि खे घणे वक़्त जे लाइ तव्हां फ्रीज़ न कयो। 15 ॾींहं, 20 ॾींहं, 2 हफ़्ता, को इशू कोन्हे, तव्हां उन्हनि खे फ्रीज़ करे सघो था, स्पेशली रमज़ान में। ऐं उन खां बाद में तव्हां उन जी चाट ठाहियो या बेदनि में ठाहियो, चिकन में ठाहियो, पुलाउ तमामु मज़ेदार थींदो आहे। जीअं तव्हां चाहियो उन्हनि खे यूटिलाइज़ करे सघो था। चलो, थोड़ा सावा मिर्च, टमाटा, थूम ऐं अदरक जो पेस्ट, असां हिन में टमाटा शामिलु कया आहिनि। थोड़ा ॻाढ़ा बसर, मसाले खे थोरो भुञूं था। 1 टीस्पून मां इन में ऐड कयो आहे हमदर्द जो कोरमे जो असांजो जेको स्पाइस आहे उहो असां हिन में शामिलु कयो अथसीं। तमामु ज़बरदस्त ख़ुशबू थी अचे। थोड़ा असां हिन में ऐड कया आहिनि सावा बसर। अच्छा, थोरो कलर अञा वठी ईंदासीं मसाले सां। अच्छा, जॾहिं तव्हां इहो मसालो ऐड था कयो त पोइ तव्हांखे लूण बि अलहदा सां शामिलु करण जी ज़रूरत न आहे। तमामु बैलेंस में इहे मसाला आहिनि, तमामु स्पाइसिस जेके आहिनि से इलाही बैलेंस में आहिनि। ऐं तव्हां इन सां गॾु पंहिंजी जेका भाॼी आहे उहा तयारु करे सघो था। घटि ऐं वधीक मसाले खे करे तव्हां इन जो जेको स्पाइस लेवल आहे उनखे पंहिंजे कंट्रोल में करे सघो था। तव्हां ज़रूरी न आहे सॼो पैकेट यूज़ कयो, थोरो इस्तेमालु कयो ख़ुशबू जे लाइ। अक्सर असांजूं भेनर पंहिंजे मसाले में ठाहींदियूं आहिनि, पर लास्ट में थोरी हिकिड़ी ख़ुशबू जे लाइ, अरोमा जे लाइ जेके स्पाइस मिक्स आहिनि उन्हनि खे इस्तेमालु कंदियूं आहिनि, उहो बि सही आहे। चलो, हाणे थोरा हिन में बॉइल जेके चणा आहिनि उहे शामिलु था कयूं।
ऐं गॾोगॾु इन में ऐड कंदासीं पाणी। चलो जी अची वियो पाणी। ऐं बेदनि खे बि ॾिसंदा था हलूं, जॾहिं मां इन खे डन कंदमि त उन खां बाद में बेदनि खे कढी करे ऐं थोड़ा हार्ड बॉइल हुजनि त सुठा लॻंदा। चलो इन खे बंदि था कयूं। थोड़ा 1 खां 2 मिर्च इन में साबित ऐड कंदासीं। इन खे कयूं था कवर, सुठे तरीक़े सां तयार थी वञे। थोड़ा जेके पुदीने जा पत्ता आहिनि उहे कटे करे इन जे मथां ऐड कंदासीं। त मां जेसीं ताईं इहे बॉइल थो थिए, चणा बिल्कुलु बॉइल आहिनि, तमामु देरि ताईं पचाइण जी ज़रूरत न आहे, बसि छड़ो फ्लेवर अची वञे मसालनि जो सुठे तरीक़े सां। चणनि जो फ्लेवर जेको आहे सो मसालनि में अची वञे, बसि एतिरो इन खे कुक कंदासीं। चलो थोरो अञा था वठूं फूदनो ऐं इन सां गॾोगॾु खटास तव्हांखे सुठी लॻे थी ज़रूरु ऐड कयो, कोई लीमू या गिदामड़ी वग़ैरह। पर मोस्टली ब्रेकफास्ट में जेकॾहिं चणा हूंदा आहिनि त उहे खट्टा माण्हुनि खे सुठा न लॻंदा आहिनि। ईअं ई ठाहींदव त अञा बि थोड़ा सादा सादा नाश्ते में सुठा लॻंदा। स्पेशली सहरी जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं, घणा मिर्च मसाला न वणंदा आहिनि। चलो जी थोरो पुदीने खे कट कयोसीं, इहो बि मां हिन में ऐड थी कयां। हिकिड़ो सुठो प्यालो खणो ऐं उन में चणा कढी करे ऐं मथियां बेदनि खे लंबाई में कट कंदासीं ऐं उहे रखी इन खे सर्व कंदासीं। बेदनि जे मथां थोड़ा तव्हां ऐड कयो कारा मिर्च, त उनजो जेको फ्लेवर आहे उहो अञा बि ज़बरदस्त थी वेंदो। अच्छा, हे मां वटि जग में पाणी आहे, इन में थोरो असां ठाहे था वठूं रूह अफ़ज़ा। ऐं हितां मां हिकिड़ो खणंदमि स्पून। अच्छा, रूह अफ़ज़ा ठाहिण जा इलाही तरीक़ा थी सघनि था। हिकु त असां सिंपली रूह अफ़ज़ा बि तमामु ज़बरदस्त थींदो आहे। तव्हां हिन में लीमो ऐड करे सघो था, चाट मसालो बि इन में माण्हू शामिलु कंदा आहिनि ऐं तमामु घटि पर इलाही ज़बरदस्त उनजो बि फ्लेवर अची वेंदो आहे। हिकिड़ी हिंट ईंदी आहे चाट मसाले जी। अॼु थोरो चाट मसालो ऐड कंदासीं हिकिड़ी सुठे हिंट जे लाइ। अच्छा, तुख मलंगा तव्हां इन में शामिलु करे सघो था, लीमो ऐड कयो, खीर सां गॾु इलाही सुठो मज़ेदार थींदो आहे। ऐं जॾहिं मां जेकॾहिं पंहिंजी ॻाल्हि कयां, जॾहिं रोज़े सां ठाहींदा आहियूं असां, कीअं ख़बर इहा पवंदी त भई असांजो जेको शरबत आहे उहो परफेक्ट आहे। स्पेशली तव्हां शरबत खे स्मेल बि कयो न, हिकु त हुनजो रंग बि ॿुधाईंदो आहे, ॿियो तव्हां शरबत खे स्मेल कयो न त पोइ बि तव्हांखे आइडियो थी वेंदो त हा इन में रूह अफ़ज़ा जेको आहे सो काफ़ी आहे या इन में अञा थोरो विझणु खपे। ज़रूरी न आहे त तव्हां उनखे पी ॾिसो, स्मेल बि हुनजी रूह अफ़ज़ा जी ॿुधाए छॾींदी आहे त हा रूह अफ़ज़ा हाणे हिन में इनफ आहे ऐं तव्हांजो शरबत जेको आहे सो सुठो तयारु थींदो। त चलो असां झटपट ठाहियोसीं इफ़्तार जे लाइ शरबत। ऐं हाणे मां बेदनि खे बि कढी थी ॾिसां ऐं इहे थी विया आहिनि, त इन्हनि जो जेकी स्किन आहे उहा रिमूव कंदासीं। चलो इन्हनि खे हितां हटायूं था। बॉइल थियल जेके बेदा आहिनि उहे असां हिन में लास्ट में शामिलु कंदासीं। जी स्किन रिमूव था कयूं। अच्छा जी, इनखे लंबाई में कट था कयूं ऐं ॿियो बि कढी था वठूं बेदो, छो त असांजा जेके चणा आहिनि उहे बि ऑलमोस्ट रेडी आहिनि। त उनखे बि कढूं था ऐं उनजी स्किन रिमूव था कयूं ऐं इनजी बाहि बि मां कयां थी बंदि। ऐं गॾु गॾु जेके चणा आहिनि उनजो बि स्टोव हाणे बंदि कंदासीं। चलो जी, रेसिपी असांजी थी वई आहे तयारु। हाणे असां हिनखे कंदासीं डिश आउट। अच्छा, हाणे जेके असांजा चणा आहिनि उन्हनि खे असां कयूं था
डिश आउट असांजा उहे ॾिसण वारा घर भाती जंहिं असांखे हींअर जॉइन कयो आहे त अॼु असां चणा ठाहिया आहिनि, चणनि जी ग्रेवी ऐं उनखे सर्व कंदासीं बॉइल बेदनि सां गॾु। उन्हनि खे असां कीअं ठाहियो अथसीं, तलो कुकिंग ऑइल तव्हां हिन में ऐड कंदव, थोरा ॻाढ़ा बसर शामिलु कजो, थूम ऐं अदरक जो पेस्ट इन में वेंदो ऐं टमाटा असां हिन में ऐड कया आहिनि 2। जॾहिं सुठे तरीक़े सां मसालो तव्हांजो भुञी वञे, थोरा हिन में सावा बसर सावा मिर्च ऐड कंदासीं ऐं उन खां बाद में इन में ऐड कयो चणा। चणनि खे बॉइल कजो सुठे तरीक़े सां, ॻरियल जेसि ताईं न हुजनि पोइ चणनि में मज़ो बिल्कुलु न ईंदो। सुठे तरीक़े सां उन्हनि खे ॻारे ऐं चणा तव्हां हिन में शामिलु कयो। जेकॾहिं चणनि जो पंहिंजो पाणी आहे उहो तव्हां हिन जी ग्रेवी जे लाइ ऐड कयो त तव्हांजी ग्रेवी अञा बि मज़ेदार थी वेंदी। थोरा सावा जेके मिर्च आहिनि उहे मां हिन में कटे करे ऐड थी कयां ऐं बेदनि जे मथां थोरा कारा मिर्च शामिलु कयो त उनजो फ्लेवर अञा बि ज़बरदस्त थी वेंदो। ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था सहरी जी, नाश्ते जी, त पोइ तव्हां हिननि खे उफराटनि सां गॾु सर्व कयो। थोरा कारा मिर्च। चलो जी, स्पॉन्सर्स जी ॻाल्हि कंदा हलूं वेंदे वेंदे त अॼु जे किचन जे सेगमेंट खे स्पॉन्सर कयो आहे तलो कुकिंग ऑइल ऐं बनस्पति गिह वारनि। इन सां गॾोगॾु रूह अफ़ज़ा वारा आहिनि, हमदर्द जो रूह अफ़ज़ा ऐं टिपाल मेज़बान प्रीमियर डस्ट सिंध भर में नंबर 1 चांहि पंहिंजे रंग, खुशबू ऐं ज़ाइक़े जे करे। इन सां गॾोगॾु हमदर्द जा स्पाइस मिक्स आहिनि तमामु बहितरीनु। लाइफ बॉय शैम्पू वारनि असां सां ताउन कयो आहे ऐं अॼु जे लाइ इहो ई। उमेदु आहे तव्हांखे रेसिपी सुठी लॻी हूंदी, तव्हांखे पसंदि आई हूंदी। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हांजे लाइ वरी हाज़िर थींदासीं बहितरीनु रेसिपी सां गॾु। पंहिंजे दुआउनि में मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ज़रूरु यादि कंदा। खोड़ सारियूं दुआऊं घुरियो इन रमज़ान में तमामु उम्मत मुस्लिमा जे लाइ ऐं अमन जे लाइ, सलामती जे लाइ। ऐं मूंखे ॾियो इजाज़त। रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन जारी ओ सारी आहे। ओवर टू यू सबा। रहमत रमज़ान प्रोग्राम में भलीकार असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो, लाइफ बॉय शैम्पू। अच्छा, लाइफ बॉय जी थोड़ी तारीफ़ थी वञे त लाइफ बॉय शैम्पू बहितरीनु शैम्पू आहे। इन सां वार घाटा ऐं मज़बूत थियनि था। उहा ॿी ॻाल्हि आहे त अल्ताफ़ भाई जा नथा थियनि, बाक़ी सभिनी जा थी विया आहिनि। लाइफ बॉय शैम्पू ॿारनि लाइ बि मुफ़ीद आहे। हिन में खोड़ सारा फ्लेवर्स बि आहिनि, सो तव्हां बि यूज़ कयो ऐं ॿियनि खे ॿुधायो त लाइफ बॉय केॾो मुफ़ीद ऐं सुठो शैम्पू आहे। सो नाज़रीन, हाणे असीं नात ॿुधंदासीं ऐं ज़ुहैब अहमद साहब खे चवंदासीं त असांखे 2 मिसरा नात जा बिस्मिल्लाह कयो। हशर वैले शफ़ाअत लई मुहम्मद मुस्तफ़ा आहे। हशर वैले शफ़ाअत लई मुहम्मद मुस्तफ़ा आहे। खुदा जो दादिलो आहे, खुदा जो दादिलो आहे, असांजो दिल रुबा आहे। हशर वेले शफ़ाअत लई मुहम्मद मुस्तफ़ा आहे। हशर वेले शफ़ाअत लई मुहम्मद मुस्तफ़ा आहे। इजो तोरे त फरमायो ॾिनो इंजील हीरायो। इजो तोरे त फरमायो ॾिनो इंजील हीरायो। इमामुल अंबिया आहे, इमामुल अंबिया आहे, हबीबे किबरिया आहे। हशर वेले शफ़ाअत लई मुहम्मद मुस्तफ़ा आहे। अता थियो हौज़ कौसरवा, नबियन जो बिरहबरवा। अता थियो हौज़ कौसरवा, नबियन जो बिरहबरवा। अता थियो हौज़ कौसरवा, नबियन जो बिरहबरवा। मनन थियूं काइनातूं जो, मन थियूं काइनातूं जो, जगन जो रहनुमा आहे। हशर वेले शफ़ाअत लई मुहम्मद मुस्तफ़ा आहे। खुदा जो दादिलो आहे, खुदा जो दादिलो आहे, असांजो दिल रुबा आहे। हशर वेले शफ़ाअत लई मुहम्मद मुस्तफ़ा आहे। जगन में थी वई वहवा त सुब्हानल्लज़ी असरा। जगन में थी वई वहवा त सुब्हानल्लज़ी असरा। वॾे ताज़ी मलाइको आ, वॾे ताज़ी
जी मलाइक वा चयो वियो वज़ुहा आहे मोहम्मद मुस्तफ़ा आहे हबीब किबरिया आहे ही जोहर छा लिखी सघंदो सना में छा चई सघंदो ही जोहर छा लिखी सघंदो सना में छा चई सघंदो सॼे क़ुरान जे अंदर मुहम्मद जी सना आहे हशर वेले शफ़ाअत लाइ मुहम्मद मुस्तफ़ा आहे ख़ुदा जो दादिलो आहे ख़ुदा जो दादिलो आहे असांजो दिलि वेले शफ़ाअत लाइ मुहम्मद मुस्तफ़ा आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह। मुफ्ती मोहम्मद रहीम साहब असां वटि ख़ूबसूरत रातियूं अचनि थियूं जंहिंमें लैलतुल क़द्र जी राति बि आहे। नबी पाक जी उम्मत मुसलमा केॾी न ख़ुशि नसीब आहे पर असीं पंहिंजे पाण खे तव्हां सम्झो था त बदनसीब करे वेठा आहियूं इन्हनि रहमतुनि खां गाफ़िल आहियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां वहाँ अर्ज़ कयुमि त लैलतुल क़द्र अल्लाह तबारक व तआला रमज़ान मुबारक खे वरी नेमतुनि सां नवाज़ियो आहे। बिलख़ुसूस वरी आख़िरी अशरे खे अञा अल्लाह तबारक व तआला अञा वधीक सिंगारियो आहे। हिकिड़ी सिंगार हूंदी आहे ख़ूबसूरती जी, ॿी सिंगार हूंदी आहे अल्लाह ताला जी इबादत जी। इहा जेका इबादत वारी जेका सिंगार आहे न उहा आहे दिलि जी। दिलि सिंगार बि आहे अल्लाह ताला जी इबादत सां। जॾहिं दिलि सिंगार जी वई त उहा दिलि मुनवर थी पवंदी आहे। इहा नूरानियत वरी चहिरे ते अची करे असरु थींदी आहे। जॾहिं चहिरे ते असरु कंदो अज़ ख़ुदि उन इंसान खे उहो चहिरो ॾाढो बहितरीनु वणंदो आहे, ख़ूबसूरत लॻंदो आहे। त लैलतुल क़द्र जी जेका राति आहे अल्लाह तबारक व तआला हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ो उम्मती हो जी जी उन 80 साल दरिया जे किनारे ते वेही करे दुनिया सां तालुकात ख़तमु कई। 80 साल सिर्फ़ु अलाह जी इबादत करण में मसरूफ़ थियो, बसि ॿियो कुझु बि न, अलाह जी इबादत ॾींहुं राति 24 घंटा। पोइ इन जो वाक़ियो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा किराम जे साम्हूं पेश थियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन वाक़िए खे बयानु कयो। पोइ सहाबा किराम जो ईमान तलाए छा हो इबादत में। ऐं यकीनन असां इहे बदनसीबी आहियूं जो अहिड़े ज़माने माहौल में रहूं था पिया जो असांखे शौक़ु पैदा नथो थिए। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वरी तरबियत अलाए छा हुई, सहाबा किराम जो ईमान वरी रसूल जे सोहबत में रहण वारा त उहे पंहिंजो जान क़ुर्बान करण जे लाइ मैदान में पिया अचनि। त उते अल्लाह जे रसूल इहो वाक़ियो बयानु कयो त अहिड़े क़िस्म जो माण्हू हो 80 साल ख़ालिस अल्लाह जी इबादत खे वॾो ख़ुशि नसीब हो। उते हिकिड़े साहिबी चयो अल्लाह जे रसूल 80 साल असांजी उमिरि एतिरी त नथी पुॼे, वधि में वधि 10% क़िस्म जा अहिड़ा माण्हू हूंदा जेके 80 ऐं 100 खे पुॼंदा। अञा मां चवंदो 5%। अक्सर करे त असां 70 साल 60 साल 65 साल जी उमिरि में वफ़ात करे हलिया था वञूं, अक्सर इहो थो हले। पोइ उन चयो त अल्लाह जे रसूल त हुन त असांखे इबादत में मारे वियो त असां त 80 साल वारी इबादत त न करे सघियासीं। पोइ अल्लाह ताला खे उनजो इहो रड़ इहो जज़्बो एॾो त वणियो त पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन वक़्त में क़ुरान मजीद जी आयत नाज़िल कई जी इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिय हत्ता मत्लइल फज्र। इहा सॼी जेका सूरत आहे लैलतुल क़द्र जे हवाले सां आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो मुंहिंजा महबूब तुंहिंजे शागिर्दनि तुंहिंजे ग़ुलामनि ऐं तुंहिंजी उम्मतनि मां उन सां अल्लाह छा हिसाबु कयां, उहे मूंखे ॾाढा प्यारा आहिनि। सही तो मोहम्मद मुस्तफ़ा बि मूंखे प्यारो, हे बि मूंखे प्यारा आहिनि। वाक़ई हुन 80 साल इबादत कई पर तुंहिंजे उम्मत सां मां अलाह बेहिसाब किताब थो ॾियां। हाणे हिकु रमज़ान मुबारक जे आख़िरी अशरे में मां हिकिड़ी अहिड़ी राति रखां थो पियो तव्हां त हुनखे क़दुरदान खे क़दुरु पवे सम्झो न। पोइ अलाह ताला आख़िरी अशरे में इनखे बंदि कई ऐं लैलतुल क़द्र माना आख़िरी अशरे जी 21 राति ऐं या 23 जी राति या 27 जी राति या 29 जी राति। इहा आख़िरी अशरे जी अल्लाह जे रसूल फरमायो इन्हनि 21 वारे रातुनि में तव्हां हुनखे ॻोल्हियो, इन्हनि मां कंहिं न कंहिं हिकु राति में तव्हांखे ज़रूरु मिली पवंदो। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में शायदि त माना 27 जी जेका राति जेका असां मशहूरु कई वई आहे त उन्हनि खे इहा मिली। बहरहाल इहा माना 27 में इहो माना ख़ालिस न आहे, इहा आहे या कंहिं बि राति थी सघे यानी कि 21 खां वठी करे 29 राति ताईं जी। छो त अहादीस में इहा ॻाल्हि साबित आहे 21 खां वठी 29 ताईं। भला कम से कम माण्हू इन्हनि रातुनि में त जागे, अलाह जी इबादत करे, ज़रूरी न सॼी राति जागे, जेतिरी उनजी वुसत ऐं ताक़त आहे जिस्म में जागे, इबादत करे, तिलावत करे, ज़िक्र अज़कार वग़ैरह करे, पोइ भली आराम करे,
पर दुनिया जे करे असां जाॻंदा आहियूं सॼी राति फुज़ूल कचारियुनि में फुज़ूल इन्हनि में ऐं लैलतुल क़द्र में न जाॻियोसीं त पोइ त असांजी बदनसीबी पोइ चवंदा असांजी क़िस्मत फिटियल आहे ईअं चओ न फरमाए त इन अंज़लना मुंहिंजा महबूब मां हिकिड़ी अहिड़ी राति तो नाज़ुल कयां इन अंज़लना फी लैलतुल क़द्र क़द्र वारी राति वमा अदराक मा लैलतुल क़द्र तव्हांखे कहिड़ी ख़बर लैलतुल क़द्र छा आहे छा आहे जी अलाह त ॿुधायो हाणे मां थो ॿुधायां जीअं असां सिंधी में चवंदा आहियूं न साईं त लोहार खे कहिड़ी ख़बर सोन छा आहे जी लोहार खे कहिड़ी ख़बर सोन छा आहे या मोची खे कहिड़ी ख़बर सोन छा आहे बेक़द्र खे कहिड़ी ख़बर पोइ अलाह वरी वाज़े कयईं मुंहिंजा महबूब ने उम्मतनि खे ॿुधा क़द्रदाननि खे ॿुधा क़द्रदान बेक़द्र खे बेक़द्र खे न जी बेक़द्र आहे रमज़ इन लैलतुल क़द्र में वेही करे अलाह जी इबादत न आहिनि कंदा क़द्रदान इबादत कंदो आहे आई ॻाल्हि सम्झ में त फरमाई मुंहिंजा महबूब इन्ना अंज़लना फी लैलतुल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फि शहर फरमाए जेका लैलतुल क़द्र वारी जेका राति आहे न खैरुम मिन अल्फि शहर इहा राति 1000 महीननि खां बि वधीक बहितर आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला इन चई 1000 महीननि जे बराबर 1000 महीननि जे बराबर अल्लाह ताला न सम्झायो ख़ैर इहो ख़ैर जो लफ़्ज़ आहे इहो इस्म तफ़ज़ील जो लफ़्ज़ आहे ख़ैर माना जीअं असां चवंदा आहियूं बहितरीन ज़बरदस्त अञा वधीक हाणे इहा जेका 1000 महीना जेके थियनि था इहा कमो पेश अल्लाह मूंखे माफ़ करे तक़रीबन 84 साल कुझु महीना माना हुनखे 80 सालनि खां असां क्रॉस करे वियासीं 80 सालनि खां वधीक असां क्रॉस कयासीं बहरहाल हेठि मथे थी सघे थो सम्झो माना 1000 महीना क़ुरान में वाज़े मौजूदु आहे खैरुम मिन अल्फि शहर 1000 महीननि न 1000 महीननि खां अञा वधीक बहितर आहे हाणे होॾां हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो उम्मती 80 साल टाइम ॾे मां अल्लाह जी इबादत करे पर तो मोहम्मद सां त मां अल्लाह जा त हिसाब ई न आहिनि अल्लाह अकबर अल्लाह तुंहिंजे उम्मत सां त मां अल्लाह जा लेखा ई न आहिनि न सुभान अल्लाह पर यार अचो त सही मां अल्लाह तां इंतज़ार में अचो त सही बस ॻाल्हि त इहा आहे त अचो त सही बहितरीन पोइ यार क़िस्मत फिटल आहे जेको न अचे इन न राति अचे में हाणे अचे उन राति में आख़िरी जी। ॻाल्हि उन राति में अचे अल्लाह जी इबादत करे पोइ हाणे हिकु राति होॾां 1000 महीननि खां वधीक अल्लाह हुनजे अमाल नाम लिखाए थो छॾे बल्कि हिन हिकु राति इबादत न कई आहे बल्कि 1000 महीना मां अल्लाह जी इबादत कई आहे 1000 महीननि जूं नेमतूं रहमतूं बरकतूं हुनजे अमाल नाम में लिखाए छॾियो माशाअल्लाह ऐं उहा राति आहे तनज़्ज़लुल मलाइकतु वरूह जंहिं राति में आसमान खां फ़रिश्ता लही ईंदा आहिनि हिन रोहे ज़मीन ते उहे जेके इबादत में मसरूफ़ आहिनि मर्द मस्जिदुनि में या घरनि में औरतूं पंहिंजे घरनि में उहे फ़रिश्ता अची उनखे सलाम कंदा आहिनि सुभान अल्लाह फ़रिश्ता खे सलाम सलाम हुजे तोखे वाह अॼु राति तूं अॼु पाती आहे अल्लाह दुनिया जा तालुकात ख़तमु करे अलाह जी इबादत मसरूफ़ थी वें वरी जेके नियाणियूं असांजे भेनरूं अमड़ियूं आहिनि उन्हनि सां मुलाक़ात करे उनखे चयो सलाम हुजे तव्हांखे जो दुनिया सां तालुकात ख़तमु करे मुसले ते बीह करे अलाह जी इबादत में मसरूफ़ आहियो वाह जा ख़ुशि नसीब आहियो पोइ सलामुन हीअ हतामत लाइल फजर जेका मग़रिब खां वठी शुरू थींदी आहे सुबुह ताईं सलामत वारी राति आहे बरकत वारी राति आहे रहमत वारी राति आहे सिज सुबुह जो उभरियो इन जो टाइम ऐं वक़्तु ख़तमु थियो ख़ुशि नसीब हूंदा उहे इन्हनि रातुनि खे पाईंदा बदनसीब हूंदा उहे रातुनि खे न पाईंदा माशाअल्लाह दुआ आहे अल्लाह ताला सभिनी खे नसीब करे आमीन आमीन मुफ्ती साहब बहितरीन तव्हां फरमायो नाज़रीन वठूं था नंढड़ो ब्रेक वरी वापसि हाज़िर जी नाज़रीन रहमत रमज़ान प्रोग्राम में तव्हांखे भली कार कयां थी असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल हमदर्द रूह अफ़ज़ा टपाल मेज़बान ऐं लाइफ बॉय शैम्पू माशूक अली समो साहब हाणे ख़ूबसूरत आवाज़ में ख़ूबसूरत नात ॿुधायो बिस्मिल्लाह कयो मूंखे असल खां हुकुम व मुंहिंजी माउ जो मूंखे अज़ल खां हुकुम व मुंहिंजी माउ जो हो अली अली कंदो कर गली गली कंदो कर अली अली कंदो कर गली गली कंदो कर मूंखे अज़ल खां हुकुम व मुंहिंजी माउ जो मूंखे अज़ल खां हुकुम व मुंहिंजी माउ जो कंहिं बि मोड़ वाट ते हौसलो न हारजां वक़्त जे ॾुखियो चई मौला खे पुकारजां कंहिं बि मोड़ वाट ते हौसलो न हारजां वक़्त जे ॾुखियो चई मौला खे पुकारजां ओ पुख तो अक़ीदो कर झुक मौला जे दरे पुख तो अक़ीदो कर झुक मौला जे दरे
मूंखे अज़ल खां हुक्म वा मुंहिंजी माउ जो, मूंखे अज़ल खां हुक्म वा मुंहिंजी माउ जो। हो अली अली कंदो कए, गली गली कंदो कए, अली अली कंदो कए, गली गली कंदो कए, मूंखे अज़ल खां हुक्म वा मुंहिंजी माउ जो। माउ जे दुआ सां मूंखे नेमतूं मिली वयूं, शुक्र वा मदहोश मूंखे शोहरतूं मिली वयूं। माउ जे दुआ सां मूंखे नेमतूं मिली वयूं, शुक्र वा मदहोश मूंखे शोहरतूं मिली वयूं। ओ कसीदा जो गायां थो, जग खे ॿुधायां थो, कसीदा जो गायां थो, जग खे ॿुधायां थो, मूंखे अज़ल खां हुक्म वा मुंहिंजी माउ जो, मूंखे अज़ल खां हुक्म वा मुंहिंजी माउ जो। ओ अली अली कंदो कए, गली गली कंदो कए, अली अली कंदो कए, गली गली कंदो कए, मूंखे अज़ल खां हुक्म वा मुंहिंजी माउ जो। माशाल्लाह, सुभान अल्लाह। माशूक साहब, बहितरीन तव्हां असांखे कसीदो ॿुधायो। ऐं असां ई असांखे ॻाल्हि यादि अचे पई त असांजी ॻाल्हि मौला अली अलैहिस्सलाम जी शहादत जे बारे में थी रही हुई। छा चवंदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत अली साईं जी शहादत में हिकिड़ी अहम ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां। ज़रूरु। जॾहिं अम्मा फ़ातिमा ज़ोहरा सां मुंहिंजे नबी हज़रत अली साईं जन जी शादी जी तयारियूं हलनि पई पियूं, जी। अल्लाह जे रसूल फरमायो, अली तो वटि सामान वग़ैरह छा आहे जो शादी जी तयारी कयूं, ॾाज वग़ैरह। हज़रत अली साईं अल्लाह जे रसूल, मूं वटि हिकिड़ी ज़िरह आहे। पाण फरमाए ज़िरह विकिणे अचो। हज़रत अली साईं बाज़ार में आया ज़िरह विकिणण जे लाइ। रस्ते में हज़रत उस्मान साईं मिलिया। फरमाया, अली काॾे? ऐं वरी तालुक माना यारी दोस्ती कुर्ब, एॾो कुर्ब जो मां तव्हांखे छा ॿुधायां। पर उस्मान साईं, अली साईं, उस्मान साईं, मां वञा पियो, ज़िरह आहे मुंहिंजी जंग जी, मां विकिणण थो वञा, पंहिंजे शादी जी तयारी थो कयां, शादी जो सामान वग़ैरह वठी थो अचां। चई अच्छा मूंखे भला मां थो वठां। चई ठीकु आहे, क़ीमत कर। मिसाल जे तौर ते क़ीमत थी। पोइ हज़रत उस्मान साईं ज़िरह जे क़ीमत जे डबल ते पैसा ॾिना। हज़रत अली साईं खे ज़िरह जे क़ीमत जे डबल ते पैसा ॾिना। मिसाल 200 रुपया त हुन 400 रुपया ॾिना, 2000 त 4000 करे ॾिना, 10,000 त 20,000 करे ॾिना। त पोइ ज़िरह हज़रत उस्मान साईं वरितईं। पोइ वरी हज़रत उस्मान साईं हुनखे पैसा बि ॾिनई। हाणे ज़िरह बि वापसि कई, पैसा बि वापसि कई। अली साईं चयो, उस्मान साईं ज़िरह वरी वापसि? चए, अली मां उस्मान जी दिलि थी चवे, न्याणी मोहम्मद मुस्तफ़ा जी हुजे, राणी हज़रत अली साईं जी बणिजे, ऐं उन शादीअ में, उन वलीमे में, उन ॾाज में मां उस्मान जो पैसो ख़र्च थिए। त तॾहिं चवंदा न हक़ चार यार, इहे चार हक़ चार यार। हज़रत अबू बकर साईं, उमर साईं, अली साईं। त असांखे मोहबत अबू बकर साईं सां बि हुजणु खपे, अली साईं सां हुजणु खपे, उस्मान साईं सां हुजणु खपे, तमामु सहाबा कराम, तमामु अहले बैत सां मोहबत हुजणु खपे। छो त हज़रत अली साईं जा इहे मोहबत वारा यार ऐं दोस्त आहे। त असांजी बि मथां हक़ आहे त असां सभिनि सां मोहबत कयूं। अचूं था, हज़रत अली साईं जी शहादत थी 21 रमज़ान मुबारक ते। मुसल्ले ते बीठा, फजर जे निमाज़ ते बीठा हुया, ऐं क़ुरान मजीद जी तिलावत, ज़ुबान ते रोज़ो अल्लाह जे क़ुरान जी तिलावत भई हले। इहो ज़ालिम ऐं काफ़र, मनहूस ऐं काइनात जो बदतरीन ज़ालिम इंसान जिन अची करे मुसल्ले ते मुंहिंजे मुर्शिद, मुंहिंजे अली साईं शेर ख़ुदा ते अची वार कयो। जॾहिं वार कयईं ऐं उनजे तलवार में ज़हर लॻियल हो, वार करण सां पोइ ते हटण जी कोशिशि कई। पोइ ते पहिरीं सिफ़ में जेके मुंहिंजे अली साईं जे पोयां सहाबा कराम बीठा निमाज़ में, उनखे माना भॼण जी कोशिशि न ॾिनो। पोइ हिन बांबड़ा पई हरामखोर निकिरी वियो। वरी त पोइ सिफ़ में जेके सहाबा कराम बीठा, उन ज़ोरी झले बीठा, वेठे उन निकिरी न ॾिनोसि। पोइ उन खे अलाह जो वरी अज़ाब ॾिसो न, जेको अली जो दुश्मन हूंदो आहे, अलाह उनखे ज़लील कंदो आहे। बेशक जेको अली साईं जो दुश्मन हूंदो आहे, अलाह उनखे उते दुनिया में ज़लील कंदो आहे, दुनिया जे अंदरि उनखे मिसाल बणाईंदो आहे ऐं ॿियनि जे लाइ सबक़ु उनखे बणाईंदो आहे। बल्कि तमामु सहाबा कराम जे दुश्मन जे लाइ बि ॼण के सबक़ु आहे।
पाण खे हा पोइ जॾहिं ॿाहिरि निकिरण जी कोशिशि न करे सघई, पंहिंजी साॻी तलवार सां जेके मुंहिंजे शेर ख़ुदा ते वहाई, उहा ई तलवार पंहिंजे जिस्म ते वार कई, पाण खे ख़ुदिकुशि करे पंहिंजे पथर सां पाण खे पाण क़तूल कई। अल्लाहु अकबर। इहा हज़रत अली साईं दुश्मन जी सज़ा इहा ई हुई। पोइ इहो ॿाहिरि निकितो गंद। हज़रत अली साईं खे शहादत मिली मुसल्ले ते, निमाज़ में, क़ुरान में ऐं रोज़े में, सजदे जी हालत में। तॾहिं अल्लामा इक़बाल चयो न, अली बाबा नबी नाना, अली बाबा नबी नाना, शराफत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा, इबादत हो तो ऐसी हो। वाह वाह। हज़रत इमाम हुसैन उनजो औलाद आहे, अली साईं जो औलाद आहे, उनखे बि शहादत निमाज़ में मिली, पीउ खे बि शहादत बि निमाज़ में मिली। सम्झो न, इहे शाइर पीउ जे लाइ बि आहे ऐं औलाद जे लाइ बि आहे। अली बाबा नबी नाना, शराफत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा, इबादत हो तो ऐसी हो। कहिड़ो अली? मुंहिंजो मुर्शिद अली। कहिड़ो अली? मुंहिंजो मौला अली। कहिड़ो अली? मुंहिंजो साईं अली। कहिड़ो अली? मुंहिंजो आका अली। कहिड़ो अली? अबू बकर साईं जो प्यारो अली। कहिड़ो अली? हज़रत उमर साईं जो भाउ अली। कहिड़ो अली? हज़रत उस्मान साईं जो जानशीन अली। कहिड़ो अली? हसनैन करीमैन जो बाबो अली। कहिड़ो अली? अम्मा फातिमा साईं जो मुड़ुस ऐं शौहर अली। कहिड़ो अली? मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा जो भाउ अली। कहिड़ो अली? जेको जन्नत जे सरदारनि जो मुर्शिद अली। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। तव्हां त महफ़िल खे चार चंड हणी छॾिया। एॾी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हियूं असांखे ॿुधायूं। मुफ़्ती मोहम्मद रहीम फारूक़ी साहब, तव्हांजी महिरबानी। तव्हां प्रोग्राम में आया, बहितरीन ॻाल्हियूं कयूं ऐं बहितरीन असांखे ॻाल्हियूं ॿुधायूं। माशूक अली समो साहब, तव्हांजी बि महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया। ज़ुएब अहमद, तव्हांजी बि महिरबानी। ऐं कारी मोहम्मद अनीस कादरी साहब, तव्हांजी बि महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया। नाज़िन सभु आवड़ो खे ॾींदा इजाज़त इन ई दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। ॿीहर मिलंदासीं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते रहमत रमज़ान प्रोग्राम में। वेंदे वेंदे मोहम्मद अनीस साहब जन जी ख़ूबसूरत आवाज़ में नात ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह। अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अलिफ असांजे रसूल ते आशिक रब ताला, रखियोई महबूबत खुद नवानवे नाला। रखियाई महबूबत खुद नवानवे नाला। शान में थियो वा न को थी दो बाला। तू अब्दुर्रहीम अहवाला, कियां कुंभर लिखंद किताब में। मां पंहिंजे उस्ताद हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जी नात जेका मां बचपन खां पढ़ंदो हुअमि। सुभान अल्लाह। असांजे साईं मुफ्ती मोहम्मद नसरुल्लाह कादरी रहमतुल्लाह अलैह खे तमामु ई नात पसंदि हूंदी। अल्लाह साईं जन जे क़ब्र अनवर ते किरोड़ा रहमतूं फरमाए। हाँ पवे कदहीं बेका मुश्किल, पुकारो या रसूल अल्लाह। पवे कदहीं बेका मुश्किल, पुकारो या रसूल अल्लाह। सदे बासुम जबारन खे सिखारियो या रसूल अल्लाह। पवे कदहीं बेका मुश्किल, पुकारियो या रसूल अल्लाह। पढ़ी सलवात सुहारी, इन्हैया सलवात जे सदके। पढ़ी सलवात सुहारी, इन्हैया सलवात जे सदके। खुदा ख्वाब में सभिनी खे ॾेखारियो या रसूल अल्लाह। खुदा ख्वाब में सभिनी खे ॾेखारियो या रसूल अल्लाह। पिरीअ जो नूर थियो पैदा,
हज़ारे साल हो अग में खुदा सां अर्शते गॾिजी खुदा सां अर्शते गॾिजी गुज़ारियो या रसूल अल्लाह पवे कॾहिं बेका मुश्किल पुकारियो या रसूल अल्लाह सना ख़ानिया जे लाइ सिकंदो ही गुलाम नबी महेसर हो गमोने जो घेरा है तो दुरूद पढ़ो हाज़री की तमन्ना है तो दुरूद पढ़ो और मोमिनो दुरूद पढ़ो करीने से खुद ही हुक्म आ जाएगा मदीने से सना ख़ानिया जले सिकंदो ही गुलाम नबी महेसर हो सनागर के सदे विच में सनागर के सदे विच में विहारियो या रसूल अल्लाह सनागर के सदे विच में विहारियो या रसूल अल्लाह पवे कॾहिं बेका मुश्किल पुकारियो या रसूल अल्लाह सॾे बेसम्झ ॿारनि खे सेखारियो या रसूल अल्लाह।